रहमान रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह में रहण में तव्हां सां गॾु उमेद थी कयां त तव्हां ठीकु हूंदा ख़ुशि हूंदा आबाद हूंदा जीअं त अॼु हफ़्ते जो ॾींहुं आहे सूमर जो ॾींहुं आहे सभु मुंहिंजा भाउ भेण पंहिंजे मंज़िलुनि ॾे रवां दवा हूंदा ॿारड़ा स्कूल वेंदा हूंदा ऐं के मुंहिंजूं भेणूं रंधिणनि में बि हूंदियूं पंहिंजे कमनि में लॻियूं पियूं हूंदियूं ऐं के वरी टेलीविज़न ॾिसंदियूं हूंदियूं असांजो प्रोग्राम ॾिसंदियूं हूंदियूं जीअं त नाज़रीन कल्ह अमुन जो ॾींहुं आहे तव्हांखे ख़बर आहे अमुन छा आहे अमन त पहिरीं असां पंहिंजे अंदरि में ॻोल्हियूं असांजे अंदरि में अमन आहे त सम्झो ॿाहिरि अमुन आहे ऐं ईअं ई असांजा भाउ भेण खे फ्रस्ट्रेशन में शिकार हूंदा आहिनि ॻणितियुनि में शिकार हूंदा आहिनि पर पहिरीं उहो ॾिसनि त असां पाण खे रिलैक्स कीअं कयूं असां पंहिंजे अंदरि में अमन कीअं आणियूं असां पाण खे कीअं ख़ुशि रखूं त ज़िंदगी हिकिड़े दफ़ा मिले थी ज़िंदगी ख़ुशी जो नालो आहे ऐं ईअं ई पाण खे ख़ुशि रखूं पंहिंजे अंदरि में अमुन रखूं त पोइ असांखे ॿाहिरि बि अमुन ई अमुन लॻंदो असां जॾहिं पंहिंजो असांजे अंदरि में परेशानियूं हूंदियूं डिप्रेशन हूंदो त पोइ असांजो ॿाहिरि कीअं असांखे अमुन नज़र ईंदो पहिरियों आहे त असां पंहिंजे अंदरि में अमुन रखूं पोइ असांखे ॿाहिरि बि अमुन नज़र ईंदो ऐं असां कुर्ब कयूं माइटनि में मिटनि खे अमड़ आहे बाबा आहे फ्रेंड्स आहिनि उन्हनि खे टाइम ॾियूं घुमूं फिरूं त पोइ ई असांजे अंदरि में अमुन ईंदो त मां उहा ई ॻाल्हि कंदसि त पहिरियों अमुन आहे असां पंहिंजे अंदरि में अमुन रखूं पंहिंजो पाण में अमुन अंदरि में रखूं त पोइ ई असांखे ॿाहिरि अमुन नज़र ईंदो ऐं जेके अमुन जूं हवाऊं हूंदियूं आहिनि न त उन्हनि में सुकून ईंदो आहे जेके मुल्क आज़ादु हूंदा आहिनि उते अमुन हूंदो आहे सो असांजो मुल्क आज़ादु आहे पाकिस्तान हिते अमुन आहे असां अमुन सां साह था खणूं सुबुह थो थिए अमुन आहे असां सुबुह जी थधिड़ी हवा थी लॻे असां ऑफ़िसुनि में था वञूं असांजूं भेणूं ऑफ़िस थियूं वञनि घर जा कम था थियनि ॿारड़ा स्कूल था वञनि यानी अमुन आहे इन करे ई सभु कुझु थिए पियो जीअं त नाज़रीन हमेशह असांजे प्रोग्राम सुबुह में रहण में टैलेंटेड ऐं कॉम्पिटेटिव महिमान गॾु आया आहिनि जंहिं डिस्कशन कया आहिनि ऐं तव्हां उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी आहे यानी असांजे महिराण मंच खे स्पेशल यानी करे था छॾनि ऐं अॼु बि अहिड़ो महिमान असां सां गॾु आहे मां उनजो तव्हां सां तारीफ़ कराईंदी हलां पंहिंजो नालो अथसि अहमद नवाज़ पाण वकील आहे ऐं समाजी वर्कर बि आहे ऐं शागिर्दनि जे मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते उन्हनि खे कमु बि अचे थो जीअं त अस्सलाम वालेकुम अहमद नवाज़ मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में रहण में वेलकम चवां थी महिरबानी तव्हांजो कीअं सुबुह पियो गुज़रे सुबुह को अॼु को सुबुह इंतिहाई ख़ूबसूरत हूंदो आहे सुबुह जो जीअं उथूं था त हिकिड़ो जेको आहे उहो महकंदड़ माहौल मिले थो जी जी आज़ादु फिज़ा आहे हुन में साह खणूं था पंहिंजे रूटीन जा जेके वर्क आहिनि डेली बेसिस ते जी जी उहे सभु माण्हू जीअं पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कनि था शहरनि जे अंदरि सुबुह जो जेको आहे उहो गलियूं ऐं शहर उहे तमामु घणा जेके आहिनि उहे बिल्कुलु ख़ाली ख़ाली नज़र ईंदा आहिनि सही माण्हू सुबुह जो उथनि था पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलीनि था ऐं ॿाहिरारी में वरी जेको आहे उन्हनि जो हिकिड़ो अलॻि सिस्टम आहे उहे पंहिंजे कमकारनि में जेको उन्हनि जो वर्क आहे उन में वञनि था शहर जे ऐं ॿाहिरारी जी सुबुह में तमामु घणो जेको आहे फ़र्क़ु आहे बिल्कुलु शहर जे अंदरि इहो आहे त जेको उहा जेका ताज़ी जेका आहे उहा फिज़ा हवा असां उहा शहरनि जे अंदरि वठी न सघंदा आहियूं पर ॿाहिरारी जे अंदरि जेके असांजा वण टिण ॿूटा आहिनि जॾहिं उन्हनि मां उहा हवा जेको आहे क्रॉस करे असां वटि अचे थी त हिकिड़ी जेका आहे उहा नेचुरल ब्यूटी वारो जेको आहे उहो लुक अचे थो ऐं असांखे फ्रेश असां फील था कयूं त शहर जे अंदरि सुबुह जो टाइम ख़ासि करे जॾहिं माण्हू केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके सुबुह जे टाइम वॉक कनि था त हूअं बि चवनि था सुबुह जे टाइम तव्हां जेका वॉक कयो था उहा इंतिहाई तमामु घणी फ़ाइदेमंद आहे सिहत जे लाइ त माण्हू ईअं ई पंहिंजे पंहिंजे जेको आहे उहो रूटीन में आहिनि मुंहिंजी सुबुह ईअं हूंदी आहे त सुबुह जो उथूं था वकालत सां जेको आहे उहो लाॻापियल आहियूं त वकील जी जेका आहे उहा सुबुह राति हिकिड़ो बिज़ी शेड्यूल ई हूंदो आहे त उन में जेको आहे उहो सवेर उथिणो पवंदो आहे ऐं राति जो वरी देरि जो सुम्हणो पवंदो आहे छो केसनि जी स्टडी वग़ैरह उहा करणी हूंदी आहे ऐं सुबुह जो जल्दी वरी कोर्ट जो टाइम वरी जेको आहे उहो क्लाइंटनि जूं पोइ फ़ोनूं इन करे जेको आहे उहो हिकिड़ो बिज़ी शेड्यूल हूंदो आहे पर जीअं ई महिराण टीवी जो सॾु थिए थो ऐं अव्हांजो सॾु थिए थो त यकीननि हिकिड़ी जेका आहे उहा ख़ुशी थिए थी त असां
मेहराण जेको आहे उहो सिंध जो चैनल आहे, मेहराण बिल्कुलु सिंध आहे। त उते जॾहिं असां हिते अचूं था त असांजा जेके पंहिंजा एक्सपीरियंस आहिनि, असांजूं जेके पंहिंजा कयल तजुर्बा आहिनि, या असां जेको कुझु पढ़ियो आहे हा परोड़ियो हा आहे उहो पंहिंजे हा हा जेको आहे सिंध जे माण्हुनि जो आॾो रखूं था ऐं उन्हनि खे हिकिड़ो जेको आहे उहो पंहिंजनि तजुर्बनि जे बुनियाद ते हिकिड़ो जेको आहे उहो घस ॾियूं था। सही अची करे जेको असांजी हिते डिस्कस आहे उहे सिंध जा लखें करोड़े माण्हू जेके आहिनि उहे मेहराण टीवी खे ॾिसनि था ऐं उन्हनि बिल्कुलु खे हिकिड़ो सुठो रस्तो मिले थो। त सही असांखे हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे की मेहराण टीवी सॾे थी, पर उनजो पर्पज़ इहो आहे की अचो पंहिंजे माण्हुनि सां जेको आहे उहो मिलो। हा छो जो हूअं त एतिरनि लखनि माण्हुनि सां मुलाक़ात करणु मिलणु तमामु घणो मुश्किल आहे, पर मेहराण टीवी जी अहिड़ी स्क्रीन आहे जेका सॼी दुनिया जे सिंधियुनि खे या सॼी दुनिया जे जेके बि पढ़ियल गढ़ियल माण्हू आहिनि उन्हनि खे मिलाए करे जेको आहे उहो हिकु थी जी करे जी छॾे। जी 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 त तमामु घणी ख़ुशी थींदी आहे त जॾहिं बि गॾु थींदो आहे असां ईंदा आहियूं। अॼु बि सुबुह जो जीअं उथियासीं त बसि इहो ई हो त जल्दी जेको आहे उहो प्रोग्राम में पहुचूं, छो जो सही डायरेक्टर साहिबु अॼोके शहर जी आबे हवा खे कीअं ॾिठो तव्हां? आबे हवा इहो आहे की जीअं मां पहिरीं बि इहा ई ॻाल्हि कई त शहर जी ऐं ॿहिराली जी हवा में तमामु घणो जेको आहे उहो फ़र्क़ु आहे। त सही हिते वरी गाॾियुनि जो शोर आहे, धुओं आहे, हिकिड़ी आलूदगी वारो जेको आहे उहो माहौल थिए थो। ॿहिरालीअ जो जेको आहे उहो हिकिड़ो प्योर ऐं नेचुरल जेका आहे उहा जी शइ जी जी असांखे जी उते मिले थी। पर तंहिं हूंदे बि असांजा शहर काफ़ी जेके आहिनि उहे बहितरु आहिनि ऐं उन्हनि में जेको आहे उहो सफ़ाई सुथराई जो निज़ाम बि उहो कंहिं हद अमन बि ताईं आहे जेको आहे उहो जेको आहे हिकिड़ो बहितरु आहे। ॿियो इहो आहे की असांजे ॿहिराड़ीअ जे बनस्बत शहर जे अंदरि जेको आहे उहो अमन जी फिज़ा आहे। असां बिल्कुलु अमन ऐं जेको आहे उहो सुख सां हिते जेको आहे उहो साहु खणी सघूं था ऐं शहरनि जे अंदरि असां वटि जेके आहिनि उहे फैसिलिटियूं आहिनि। असां वटि तइलीम हुजे, असां वटि जेको ॿिया बुनियादी जेके सही इंसान जूं ज़रूरतूं आहिनि उहे शहरनि जे अंदरि जेके आहिनि उहे घणे भाङे जेके आहिनि उहे पूरियूं आहिनि। ॿहिराड़ी जे अंदरि उन्हनि शयुनि जो फुक़दान आहे ऐं ओतिरो जेको आहे उहो नेटवर्क बि न आहे जो उहे फिलफोर उते पहुची सघनि। त शहरनि ऐं ॿहिराड़ी जे अंदरि इहो थोरो फ़र्क़ु महसूसु थींदो आहे। पर इहो आहे कोशिशि इहा आहे की ॿहिराड़ी जो माण्हू रुॻो पाण खे इहो फील करे ऐं उते इन करे न वेही रहे त हाणे जेको आहे उहो मां तमामु घणो पोइते आहियां, छो जो असां जंहिं डिजिटल हिकिड़े दौर में दाख़िलु थी जी जी चुका जी आहियूं त अॼु जे अंदरि अगरि का जंग बि थिए थी त उहा डिजिटल जेका उहा वार सही थी डिक्लेयर थिए ऐं अॼु जे अंदरि अगरि का सुठी शइ अचे थी उहा बि डिजिटल शयुनि में शुमारु थिए थी। सही असांजी सॼी ओवरऑल जेका मीडिया आहे उहा हिकिड़ी सही आहे डिजिटलाइज़ेशन जे हिकिड़े दौर में दाख़िलु आहे ऐं उन में वञे थी। जेको सोशल असांजे वेबसाइट्स आहिनि उते पहिरीं त इहो हूंदो हो की तव्हांजो जी को जी बि जी प्रोग्राम जेको आहे उहो टी वी ते अचे थो, मिस थी वियो त तमामु घणो पोइ उहो ॾुखु थींदो हो की हाणे छा थींदो, एॾो ख़ूबसूरत प्रोग्राम असां मिस करे सही छॾियो। पर अॼु जे दौर में इहो आहे की उहो प्रोग्राम तव्हांजो मिस थी वियो त का ॻाल्हि कोन्हे, थोरी देरि खां पोइ तव्हांखे वरी उहो साॻियो प्रोग्राम सोशल मीडिया जे हा कंहिं न कंहिं डिजिटलाइज़ेशन प्लेटफॉर्म आहे न ते त इन जे मिली करे वेंदो तरक़ी त करे वियो तव्हां आहे उहे जेके आहिनि शयूं वरी जेको आहे ऑब्ज़र्व करे सघो था। जी उहो जी बिल्कुलु 100 दफ़ो तव्हां उहो हिकिड़ी शइ खे जेको आहे ॾिसी सघो था। त इहे तमामु घणियूं जेके आहिनि उहे अॼु जे दौर में असां ख़ुशनसीब आहियूं। हीअ जेका सही जनरेशन आहे ऐं मां इहो थो चवां त अॼु त असां वटि इहे शयूं आहिनि, पर असांजो जेको फ्यूचर आहे या जेका सुभाणे आहे असांजी, उहा अञा इन खां वधीक जेका आहे उहा ख़ूबसूरत थींदी, छो जो टेक्नोलॉजी एॾी त जेका उहा जिदत इख़्तियार पई करे, उन में एॾी त जदीद जेके आहिनि उहे शयूं अचनि पियूं ऐं एतिरियूं सही एक्सपेरिमेंट एतिरा जेके आहिनि उहे उन में तजुर्बा डेली बेसिस ते थियनि पिया त इंसानी ज़िंदगीअ जे अंदरि सुकून जे लाइ जीअं इहो आहे की घटि खां घटि जेको आहे उहो इंसानु कमु करे ऐं उनखे उन खां वधीक जेको आहे उहो तमामु घणो जेको आहे उहो बेनिफिट आहे उहो हासिलु थिए। इन जे लाइ टेक्नोलॉजी जेको आहे उहो तमामु घणो उरूज ते आहे ऐं उहे कमु कनि पिया। IT एक्सपर्ट ॾींहं राति उन में जेको आहिनि उहे लॻा पिया आहिनि। मुंहिंजो जेको आहे उहो हारियुनि जे हवाले सां बि तमामु घणो जेको आहे उहो वर्क रहियो आहे। त
त मां इहो बि ॾिसां थो त अहमद नवाज़ तव्हांजो बेराड़ी सां तालुक़ु आहे, जी बिल्कुलु पोइ वरी तव्हां तालीम हासिल कई त केतिरो निखार तव्हांखे तइलीम माना ॾियारायो जो तव्हांजो बेराड़ी सां तालुक़ु हो? इहो आहे त बैरारी में मुंहिंजी जेका बेसिक एजुकेशन आहे उहा बैरारी मां ई थी आहे। हा हा ऐं यूनिवर्सिटी में आयासीं त पोइ वरी असांजो हिकिड़ो उहो ॿियो फेज़ असांजो आयो। असां केतिरो मज़बूत बणायो तव्हांखे उहो एजुकेशन? असुल में इहो आहे कि कंहिं बि इंसान खे सही माना में इंसान बणाइण जे लाइ जेको आहे उहो तइलीम तमामु घणी ज़रूरी आहे। कि इहो ई अहमद नवाज़ आहे, अगरि उनखे तइलीम न हुजे हा त उहो कंहिं ॻोठ जे कंहिं जेको आहे उहो ओताक ते ईअं वेठो हुजे हा जीअं को हिकिड़ो आम माण्हू जेको उनखे ख़बर न आहे ऐं उहे बसि उते उन्हनि जी ज़िंदगी आहे। केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे ज़िंदगी जी सहूलियतुनि जी ख़बर न आहे, उन्हनि कॾहिं माना शहर में शहर जूं उहे जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि खे इस्तेमालु न कयो आहे ऐं हू उन्हनि में ख़ुशि आहिनि। मुंहिंजो हींअर रिसेंट कारूंजर ते वञणु थियो, दोस्तनि सां गॾु उते वियासीं त उते थर में मां अहिड़ा बि जेके आहिनि उहे माण्हू ॾिठा या उन्हनि जी राश ॾिठी, न उन्हनि वटि लाइट हुई, न गैस हो, न कुझु बि उन्हनि वटि न एतिरे क़दुरु जो उन्हनि जे घर में को फैन वग़ैरह कुझु बि न आहिनि, न का माना जेके ई सोलर लाइट्स आहिनि इहे बि उन्हनि वटि न आहिनि ऐं उन्हनि जी ज़िंदगी एॾी ख़ुशि लॻा पिया आहिनि। उन्हनि सां जॾहिं कचहरी कई त ऐं उन्हनि खां पुछा की तव्हां वटि लाइट कोन्हे, कीअं गुज़ारींदा आहियो तव्हां? त असांखे ज़रूरत ई न आहे। हाणे हुननि खे ज़रूरत इन करे न आहे जो हुननि कॾहिं हिन जो मज़ो ई न वरितो आहे, हुननि खे ख़बर ई न आहे त इन जेका इहा ज़िंदगी आहे उहा कहिड़ी आहे। असांजे लाइ त हिकिड़ो माना उहा हैरानी थिए पई ऐं तमामु घणो परेशान उन्हनि जे लाइ थियो पिया ऐं उन्हनि खे मां उन्हनि खां पुछियो, मां चयो तव्हांखे लाइट न आहे हिते त इहे नांग वग़ैरह इहे बलाऊं हूंदियूं आहिनि हिते जी, त इहे पोइ तव्हां कीअं हिननि खे संभालियो, इहे तव्हांखे कटे वञनि खाई वञनि? त हुननि चयो असांखे इहो ख़ौफ़ ई कोन हूंदो आहे, असांखे कोन्ह खाईंदा आहिनि। मां चयो असां त थोरी देरि वेठा आहियूं, असांखे त एॾी परेशानी थी थिए त हितां हाणे कीअं वारी मां जेको आहे उहो वेंदासीं। त माण्हू जेतिरो शौर अचे थो शयुनि खे वधीक जेको आहे उहो परखे थो, ॾिसे थो, त अञा हुनखे वधीक हिकिड़ी जेका उहा उहो चवंदा आहिनि कि इंसानु जेतिरो जदीद थिए थो ओतिरी जिदत में वधीक जेको आहे उहो इज़ी फील थो करे। त शहर जो माण्हू जंहिं पोज़ीशन ते आहे उहो अञा चए थो त इन खां बहितर वञा ऐं जेके ॿाहिरि जा बैकवर्ड एरियाज़ जा माण्हू आहिनि उहे इहो था चाहिनि कि जेके शहर जे माण्हूअ जी ज़िंदगी आहे उहा असांखे मिले, छो जो हुननि खे अञा उहा ई न मिली आहे। त असां इन हिकिड़े ई इंसान जे हिकिड़े ई एरिया जे बहिराड़ी जी एजुकेशन खे कीअं था ॾिसो? बहिराड़ी जी एजुकेशन असां वटि जेको आहे उहो अञा बि स्कूलनि जी हालत कहिड़ी लॻी पई आहे, उस्ताद आहिनि, बहिराड़ी जी जेका एजुकेशन आहे या उतां जा जेके स्कूल सिस्टम आहे जेको उहो एमरजेंसी जो ॻाल्हियूं बि थियूं, तमामु घणो जेको आहे उहो तइलीम जे हवाले सां ॻाल्हायो वियो, पर मां सम्झां थो अञा बि उन क़िस्म जी जेका आहे उहा असां बहिराड़ी जे माण्हुनि खे तइलीम ॾियण में जेको आहे उहो कामयाबु न विया आहियूं। ऐं अॼु बि असांखे तमामु घणी जेका ज़रूरत आहे त असां बहिराड़ी जे अंदरि तइलीमी निज़ाम खे बहितरु कयूं। अॼु बि असांखे बहिराड़ी जे अंदरि हिकिड़े जेको आहे उहो रूम जे अंदरि 5 क्लासनि जा जेके आहिनि उहे ॿार जेके आहिनि उहे गॾु वेही करे पढ़ंदे नज़र अचनि था। अॼु बि असांखे जेके आहिनि सवें स्कूल अहिड़ा आहिनि जिन जे स्कूलनि जे वटि जेको आहे उहा वॉशरूम न आहे, उहे तमामु घणो जेको आहे मुश्किल में आहिनि। अॼु बि अहिड़ा केतिरा स्कूल आहिनि जिन वटि लाइट न आहे स्कूलनि जे अंदरि, त उहे ॿार जेके आहिनि उहे गर्मीअ में वेही करे पढ़नि था। ऐं केतिरा अहिड़ा बि स्कूल आहिनि जिन वटि फर्नीचर जी तमामु घणी जेका आहे उहा खोट आहे। केतिरा त अहिड़ा स्कूल आहिनि जेको रुॻो नालो आहे स्कूल जो, उन्हनि जी का बि इमारत का बि शइ उते ग्राउंड ते मौजूदु ई न आहे उन्हनि वटि। ऐं केतिरा अहिड़ा स्कूल आहिनि जिन ते जेको आहे उहो मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे धुरियूं आहिनि जेके उहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां लाॻापियल आहिनि, सियासी आहिनि, उन्हनि जा उन्हनि ते कब्ज़ा आहिनि, उहे उन्हनि ते पंहिंजो जेका आहिनि उहे ओताकूं अॼु बि ठाहे वेठा आहिनि। ख़ासि करे असां कच्छ जे अंदरि जॾहिं वेंदासीं उते को स्कूल जो सिस्टम ई न आहे। हालांकि उन्हनि स्कूलनि जे अंदरि मुकमिल जेको आहे उहो स्टॉप पघार खणे थो, उनजी ते जेको उहो पटे वाला चौकीदार सभु, ग्राउंड ते कुझु बि कोन्हे पर स्टाफ सॼो हुनजो आहे।
को बि जेको आहे उस्तादु वञे ई कोन, उस्तादु आहे ई कोन उते, पर उन्हनि पघार खणंदा उन स्कूल जे नाले ते। त इन क़िस्म जूं अञा बि जेके आहिनि उहे सिंध में शयूं असांखे नज़र अचनि थियूं। छो जो मां इहे सभु ॻाल्हियूं इन करे इहे जेको आहे उहो एतिरे पुरइतमाद थी करे उहो ॻाल्हाए रहियो आहियां, या इहे सभु शयूं इन करे ॿुधाए रहियो आहियां जो मां इन्हनि शयुनि खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी ॾिठो आहे, ऑब्ज़र्व कयो आहे। मां उन्हनि इलाइक़नि खे विज़िट कयो आहे, उन्हनि खे ॾिठो आहे। भले को बि माण्हू अचे, को बि गवर्नमेंट सां लाॻापियल माण्हू, अगरि मूंखे इहा शइ जे लाइ जेको आहे उहो चवंदो की असांखे ॾेखार त कहिड़ा स्कूल आहिनि जेके उहे बंदि आहिनि, या कहिड़ा स्कूल आहिनि जेके वॾेरनि जे कब्ज़नि में आहिनि, त मां उन्हनि सवे हज़ारे स्कूल अहिड़ा जेके आहिनि उहे विज़िट कराए ऐं उहो ॾेखारे सघां थो त जेके आहिनि उन्हनि स्कूलनि में केतिरी घुरिज आहे। ऐं उन्हनि इलाइक़नि जा माण्हू न ईअं कोन्हे त माना उन्हनि इलाइक़नि जा माण्हू ॻाल्हि ई नथा कनि, या उन्हनि खे इहा ख़बर ई न आहे त जेको आहे उहा तइलीम छा हुई। उहे पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाइनि था, रड़ियूं कनि था। मीडिया ते अॼु त सोशल मीडिया जो दौरु आहे, त सोशल मीडिया ते शयूं अचनि थियूं, पर सोशल मीडिया ते आयल शयुनि खे बि जेसिताईं उहे घणी वायरल नथी थिए, हिकिड़ी जेको आहे उहा पॉपुलर नथी वञे, त उनखे उहा मोट नथी मिले। अहमद नवाज़ साहब, तव्हां सोशल वर्कर बि आहियो, पोइ तव्हां इहे स्कूल ॾेखारे नथा सघो जेके तव्हां विज़िट करे आया आहियो? केतिरा छात्रा ऐं माण्हू असांजा मारूअड़ा उन्हनि जा ॿारड़ा स्कूल में नथा वञनि? त मां जेको आहे उहो तव्हांखे ॿुधायो न, त मूं वटि जेके आहिनि उहे फैक्ट्स फिगर आहिनि। जिन जिन इलाइक़नि खे मूं विज़िट कयो आहे, जिन इलाइक़नि में वञी करे जेको आहे स्कूलनि जूं हालति मां ॾिठी आहे, त उन्हनि इलाइक़नि जा फुटेज, उन्हनि इलाइक़नि जूं जेके स्कूलनि जूं हालति आहे, या उन्हनि जी ॿारनि जूं जेके हालति आहे, उहे सभु शयूं मूं वटि अवेलेबल आहिनि। अहमद नवाज़, जेके माउ पीउ आहिनि इन्हनि खे पंहिंजे वालिदेन खे पंहिंजे ॿारनि जी तालीम जी यानी फ़िक्र ई कोन्हे हिन दौर में, अहिड़े दौर में। त पोइ हिकु पढ़ियल लिखियल नौजवान जी हैसियत सां तव्हां छा चवंदव? इहो आहे की असांजे वालिदेन जो कसूर पंहिंजी जॻह ते आहे। उहो इन करे जो वालिदेन पाण बि त पढ़ियल लिखियल सभु न आहिनि न। छो जो तइलीम जी खोट का अॼु जी त कोन्हे का, त हींअर वेही करे जेको आहे उहो चंद 5 सालनि में बि हिकिड़ी खोट पैदा थी वई आहे। छो जो असांजो जेको बि मुआशिरो आहे, असांजी जेका सिंध आहे, उहो उनजी तइलीम तमामु घणो जेको आहे उहो हिकिड़ो पुराणे दौर खां वठी असां जेको आहे उहो तरक़ी करे एॾो डेवलप तइलीमी लिहाज़ खां न थी सघिया आहियूं। त असांजा जेके पुराणे दौर में जेको आहे उहो 7 जेका हूंदा न, 7th माना उहे फाइनल पास तौरु हूंदा। हाणे असां वटि जेके उस्ताद अॼु बि आहिनि उहे 7 पढ़ियल आहिनि, फाइनल पास उहे उस्ताद असां वटि वेठा आहिनि। उन्हनि त उहे फाइनल में इहो हूंदो की सिर्फ़ु तव्हां सिंधी जेको आहे उहा ॿोली पढ़ो, उन में को बि मैथ साइंस वग़ैरह कुझु बि उन्हनि वटि न हूंदो। त उहे अॼु बि असांजा जेके आहिनि उहे केतिरा हज़ार उस्ताद उहे 7th फाइनल वारा वेठा आहिनि। अञा उन्हनि जी उहा रिटायरमेंट ई न थी आहे, त उन्हनि जी जेका उहा ज़हनी अप्रोच बि उहा 7th फाइनल वारी ई आहे। अञा उन्हनि खे उहा एतिरो की अॼु जी जेतिरी इहे जदीद शयूं आहिनि, उहे ही सभु जेके सोशल साइट्स आहिनि, असां जेके मोबाइल या लैपटॉप या हीअ शयूं कयूं था, त उहे उन्हनि खां तमामु घणो उहे परे आहिनि। उहे उन्हनि जे लाइ उहे रिलेटिव सब्जेक्ट ई न आहे, छो जो हुननि न उहो यूज़ कयो आहे, न हुननि उहो पढ़ियो आहे। त अॼु जे दौर में जेके ही नवां टीचर्स अचनि था, जेके तरबियत सुठी करे था सघनि, रुगो ख़ाली इहो न आहे की तव्हां हिकिड़ो जेको आहे उहो खोखलो माण्हू हुजे, उनजी रुगो तरबियत जे बुनियाद ते। तरबियत केतिरी बि सुठी हुजे, पर असां तरबियत जे बुनियाद ते दुनिया सां को जेको आहे उहो मुक़ाबिलो त नथा करे सघूं की तव्हांजी तरबियत, तव्हांजो अदब इख़लाक़ हिकिड़ो ख़ूबसूरत आहे, तव्हां अदब जे लिहाज़ खां तमामु घणो माण्हुनि खे जेको आहे हिकिड़ी इज़ रेस्पेक्ट ॾियो था, उन्हनि सां वेहो था। पर दुनिया में भले तव्हां केतिरी बि रेस्पेक्ट ॾियो, पर अगरि तव्हां पंहिंजे सब्जेक्ट में लो आहियो त तव्हां दुनिया सां मुक़ाबिलो नथा करे सघो। छो जो दुनिया तव्हांजे सिर्फ़ु उन अदब ऐं इख़लाक़ वारे, छो जो असां सिंधी त वैसे ई असांजी हिकिड़ी कल्चर, असांजे हिकिड़े उहो कस्टम में असांजे रस्म रवाज में या असांजी रत में हिकिड़ी शइ शामिलु आहे की असां जी जेका न्याज़ निवड़त, असांजी जेका उहा इख़लाक़ अदब, उहो त असांजे हिकिड़ी रगुनि में, असांजे रत में हिकिड़ी शइ उहा शामिलु आहे, उहो त असां वटि आहे। पर असां
पंहिंजे सब्जेक्ट जे अंदरि जेसि ताईं उहो मज़बूत ऐं हिकिड़ो पावरफुल इंसान थी करे जेको आहे नथा उभरूं न तेसि ताईं असां उहो उन ॿी दुनिया सां नथा मुक़ाबिलो करे सघूं। पोइ तव्हां वालदेन खे छा सम्झाईंदो ॿारनि खे? वालदेन खे मां इहो सम्झाईंदुमि त अगरि तव्हां अॼु जे हिन एतिरो डिजिटल दुनिया जे अंदरि बि तव्हां इहा शइ महसूसु नथा कयो की तइलीम ज़रूरी आहे ऐं अॼु जे अंदरि बि अॼु जे हिन दुनिया जे अंदरि बि तव्हां इहो था सम्झो की तइलीम खां सवाइ बि जेको आहे उहो इंसानु आहे ऐं उहो सभु उहे शयूं करे सघे थो जेको हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू करे सघे थो या उहो त पोइ तव्हांजी जेका आहे उहा पंहिंजी जेका ज़हनी अप्रोच आहे उहा तमामु घटि आहे ऐं तव्हांखे उन शइ खे जेको आहे उहो वसी करिणो पवंदो। छो जो इंसान खे इंसानु बणाइण वारी जेका आहे उहा शइ आहे उहा तइलीम आहे। हिकिड़ी हदीस बि आहे न त इल्मु इंसान जी टीं अखि आहे त जेसि ताईं इंसान वटि उहा टीं अखि ई नथी अचे असांखे उहा ॾिसण जे लाइ उहा शइ ई असां वटि मौजूदु कोन्हे त पोइ असांखे किथे कहिड़ी ख़बर पवंदी त हीउ सुठो आहे हीउ ख़राबु आहे। असांखे हर चमकंदड़ जेका बि शइ आहे असां उनखे ख़ूबसूरत करार ॾींदासीं त हीअ जेका आहे उहा साम्हूं असांजे पयल शइ सभु ख़ूबसूरत आहे। पर जॾहिं असां उनखे तइलीमी एतबार सां ॾिसंदासीं तइलीमी शऊर वारी अखि सां ॾिसंदासीं त पोइ असांखे ख़बर पवंदी त कहिड़ियूं शयूं जेके आहिनि उहे असांजे लाइ मुसबत आहिनि, कहिड़ी शइ असांजे हिन समाज खे जेको आहे उहो बहितर बणाए सघे थी, कहिड़ी शइ जेका आहे उहा असां कंदासीं त असां पंहिंजे लाइ पंहिंजे ख़ानदान जे लाइ पंहिंजे इलाइक़े जे लाइ हिन समाज खे हिकिड़ो बहितर ऐं ख़ूबसूरत बणाए सघंदासीं त उहो असांखे तइलीम सां ई मुमकिन थी। सही सही, ॾाढी तव्हां सुठी ॻाल्हि कई, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि। अहमद नवाज़, कल्ह जेका पेपर थिया जेके हिन जा मेडिकल जा, तव्हां उन्हनि खे कीअं था ॾिसो? हा, इहा तमामु घणो MD-CAT जेके मेडिकल वारी टेस्ट थी आहे इहा हर साल जी जेका उहा टेस्ट इंतिहाई जेका उहा कंट्रोवर्जियल थिए थी ऐं हिन में तमामु घणो जेको आहे उहा हिनखे तकरारी करे जेको आहे उहो बणायो वेंदो आहे हर साल। हिन साल तक़रीबन जेको आहिनि उहे 66,000 स्टूडेंट जेके उहे पंजाब सां तालुक़ु रखनि था उन्हनि हिन दफ़े जेको आहे उहा टेस्ट ॾिनी आहे। असांजे सिंध जे तक़रीबन 40,000 खां वधीक जेका आहिनि उहे स्टूडेंट इन में हिसो वरितो आहे ऐं जीअं जेको आहे उहो KPK जा तक़रीबन जेका आहिनि उहे 9,000 जे लॻभॻि आहिनि ऐं बलोचिस्तान तमामु इन में जेको आहे उहो घटि आहे छो जो आबादी जे लिहाज़ सां उन्हनि जो हिकिड़ो घटि रेशो उहो ठहे थो। पर इहो आहे की ओवरऑल जेका बि ही टेस्ट कंडक्ट थी आहे इन में कल्ह खां वठी तमामु घणियूं जेका आहिनि उहे शिकायतूं इवन जंहिं स्टूडेंट इहा टेस्ट ॾिनी आहे उन्हनि पाण उहो एतिजाज बि कयो आहे जेको सोशल मीडिया ते वायरल थियो आहे। तमामु घणो जेको आहे उहो शोर थियो आहे ऐं इल्ज़ाम बि इहे लॻाया विया आहिनि की हीउ जेको आहे उहो पर्चो वक़्त खां पहिरीं आउट थियो आहे ऐं इन जी जेका आहे उहा हिकिड़ी क़ीमत फिक्स थी आहे ऐं मनपसंदि माण्हुनि खे उहो पर्चो पहुचायो वियो आहे ऐं उन्हनि खे जेको आहे उहा हिकिड़ी फैसिलिटी मुहैया कई वई आहे की तव्हां हीअ हिन चंद पैसनि जे एवज़ तव्हां हीअ कयो। मां इहो थो चवां त ठीकु आहे तव्हां हिकिड़ी फस्ट स्टेप ते हिकिड़ी शइ करे ॿारनि खे उन मां त क्रॉस करे त विहारियो था पर इहो जंहिं ॿार जी स्टार्टिंग ई तव्हां इहे था करायो उनजी स्टार्टिंग ई हिकिड़ी बेईमानी सां तव्हांजी शुरूआति थी थिए त हुनजी जेका बक़ाया ज़िंदगी आहे जे उनजे उहा शइ करण खां पोइ उहो कहिड़ो ईमानदार साबित थींदो। तव्हां हिकिड़े ॿिए माण्हूअ जो जेको डिज़र्व करे थो जंहिं तमामु घणी महिनत करे हिकिड़ी शइ जे लाइ उहा जुस्तजू कई आहे तव्हां उनजे हक़ ते ईअं धाड़ो हणी ऐं हिकिड़ो शॉर्टकट वारे तरीक़े सां कंहिं माण्हूअ खे हिकिड़ी शइ उहा अवेलेबल करे ॾियो था। ठीकु आहे हू त करे थो वञे पर उन माण्हू जो छा थींदो जंहिं एतिरी जेका उहा जुस्तजू कई ऐं उहो त तमामु घणो दिलि शिकस्तादो थी वञे ऐं उनजो त हिन सॼे सिस्टम ताईं वैसा कजी थो वञे की माण्हू पोइ त केतिरा माण्हू इहो चवंदे बि नज़र ईंदा आहिनि की कुझु न आहे हिन सिस्टम जे अंदरि सभु कुझु उहो आहे जंहिं वटि पैसो आहे जंहिं वटि पावर आहे। बिल्कुलु मां इहो चवंदो आहियां की तव्हां वटि जॾहिं सभिनि माण्हुनि वटि हिकिड़ो तइलीमी शऊर अची वेंदो तइलीम अची वेंदी त पोइ तव्हां वटि इहे जेके ॻाल्हियूं आहिनि या तव्हां जेको इहो मयार हिकिड़ो ठाहे रखियो आहे की पैसो हुजे पावर हुजे त पोइ इहो तव्हां वटि हिकिड़ी सानवी हैसियत इन्हनि जी थी वेंदी। पोइ तव्हांजी जेका पंहिंजी शख़्सियत आहे उन जी जेको आहे उहो तव्हांजे ॻाल्हाइण जे अंदरि या तव्हांजे हर अमल जे अंदरि हिकिड़ो जेको आहे उहो निखार ईंदो ऐं पोइ तव्हां वटि जेको मयार आहे की हीउ मुंहिंजो आहे हीउ परायो आहे पोइ तव्हां वटि इहो शइ ख़तमु थींदी। तव्हां वटि उहो माण्हू वधीक तव्हांखे अज़ीज़ थी वेंदो
जेको माण्हू वधीक उन जे क़ाबिल हुजे, जेको उन शइ खे डिज़र्व करे, पोइ तव्हां इहो न ॾिसंदा त हीउ मुंहिंजो भाउ आहे, हीउ परायो माण्हू आहे। भले पोइ उहो जेको परायो माण्हू आहे उहो अगरि डिज़र्व करे थो, पर परायो आहे उनखे न आहे ॾियणो, हिन पंहिंजे खे ॾियणो आहे। पोइ उन जे लाइ केतिरा बि पैसा ख़र्चु करणा पवनि, उन जे लाइ केतिरा बि जेका उहा जुस्तजू करणी पए, त पोइ उहा करे हिकिड़ो शॉर्टकट तरीक़े सां उनखे ॾियनि। इहे हर साल जी मेडिकल जी टेस्ट अचे थी, उन में गुज़िरियल साल त काफ़ी जेके हिन में इशूज़ आया ऐं टेस्ट वरी ॿीहर जेका आहे उहा थी। ऐं मां सम्झां थो हिन दफ़े बि जेके ई सॼो माहौल जुड़ियो आहे ऐं जेके पेपर आउट थियण वारी जेको आहे उहे ॻाल्हियूं थियूं आहिनि, पर मेजॉरिटी ऑफ स्टूडेंट जा इहे ई जेके आहिनि उहे ख़्याल आहिनि की हीउ पेपर हिकिड़नि माण्हुनि जे लाइ त ईअं हो त उहे अखियूं ॿूटे पिया कंदा, छो जो हुननि वटि उहा की अवेलेबल हुई त उहे टिक कंदा पिया वञनि। त मूंखे इहो ई जेको आहे उहो अंदाज़ो आहे त जेतिरो हिन ते जेके आहिनि उहे ख़दशात आहिनि त पेपर ज़ाहिर आहे सही न आहे थियो आहे, हिन जे लाइ फेयर जेको आहे उहो एग्ज़ामिनेशन जो हिकिड़ो सिस्टम कयो वञे तमामु घणी बहितर। अहमद नवाज़, तव्हां एडुकेट बि आहियो, सोशल वर्कर बि आहियो, तव्हां इहो ॿुधायो त इहा टेस्ट शफ़ाफ़ कीअं थी सघे? इहा टेस्ट शफ़ाफ़ इन तरीक़े सां ई थी सघे थी जो जिन इदारनि जे अंदरि हीअ टेस्ट वरिती थी वञे, मिसाल कंहिं बि मेडिकल यूनिवर्सिटीअ खे इहा शइ तव्हां ॾियो था त हीअ जेका उहा असांखे कंडक्ट कराए ॾियो। हाणे उहा मेडिकल जी जेका यूनिवर्सिटी आहे उहे ॿार उन्हनि ई यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदा। तव्हां इहा कंहिं सॉरी इहा कंहिं टीं धुर खे जेको आहे उहा ॾियो जेका न्यूट्रल हुजे, जेका जंहिंजे लाइ माना ईअं हुजे त मेडिकल जी हुनखे का ॼाण ई न हुजे, सही उहो बिल्कुुलु अलॻि हुजनि ऐं उन खे उहा ॾियो ऐं उहे न्यूट्रल माण्हू हुजनि, को न्यूट्रल इदारो हुजे, उनखे तव्हां ॾींदा त पोइ जेको आहे उहो वधीक बहितर थी सघे थी। ऐं मां इहो बि चवंदुमि त हिन जी जेका सिक्योरिटी आहे या जेका इन जी हसासियत आहे न पेपर जी, उनखे जेको आहे उहो ओतिरी अहमियत ॾिनी वञे। उनखे इहो न कयो वञे की चंद जेके आहिनि उहे बोर्ड जा मेंबर आहिनि उन्हनि खे उहा ऑलरेडी ख़बर हुजे ऐं उहे पेपर खणी पंहिंजे खीसे में वञनि ऐं इहो विराईंदा पिया वतनि। त उन हसासियत खे जेसि ताईं अहमियत ओतिरी न मिलंदी तेसि ताईं असांजी जेका उहा टेस्ट आहे उहा जेको आहे असां प्रॉपर ऐं हिकिड़ी शफ़ाफ़ तरीक़े सां कंडक्ट न कराए सघंदासीं। बिल्कुलु। हलो, अस्सलाम वालेकुम। जी अदा, कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो? जी जी अदा, तव्हां छा चवणु चाहींदो? गुज़ारिश करण थो चाहियां त मुंहिंजो नालो धनबख्श आहे जमाली। जी जी जेको वकील साहब लाइफ ॾिठो आहे इहो स्कूलनि जे बारे में ॻाल्हि करे रहियो आहे त स्कूल जेको सिस्टम बाराड़ी जे लिहाज़ सां आहिनि त घणे तादाद में, लेकिन उन्हनि जो को बि शऊर या को बि सिस्टम न आहे अवेलेबल जेको मुकमिल वॾेरनि जे दर्जे में त आहिनि, लेकिन उन सां अलावा जेको आहे सो बिल्डिंग जेके गॾा गाॾे वारे खे वञी करे अॼुकल्ह ॾियनि था ऐं उन खे वॾो लखां रुपयनि जो तव्हांखे ईअं सम्झो ख़र्चु थियल हुयो। जेके छोकिरा आहिनि वॾा रेड़ी वारनि खे ॾियनि था ऐं उन खां अलावा जेके बि बिल्डिंग स्मार्ट थियल आहिनि उन्हनि में बि ईअं सम्झो वॾा बि छा आहिनि को अहिड़ो सिस्टम न आहे तालीम जो। जी जी, पोइ इन लाइ तव्हां केतिरी कोशिश था वठो था? तव्हां केतिरी कोशिश था वठो उन लाइ? असां इहो लाइव टीवी जे थ्रू जेको आहे सो पैगाम ॾियूं था जेके बि असांजा एम जेके बि इदारा आहिनि उहे माहौल खे ठीकु करणु, अगरि नथा ठीकु करनि त पोइ इहो सिस्टम जेको आहे पाकिस्तान जो। ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह में रहण में कॉल कई। नाज़रीन, असां सां जुड़िया रहिजो, असां था वठूं नंढी साई। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में रहण में तव्हां सां गॾु। उमेद थी कयां त तव्हां ठीकु हूंदो, असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदो।
ॿियो त नाज़रीन मां चवणु चाहींदसि त जेके असांजे इदारनि में ही टेस्टूं थियनि थियूं MCAT जूं जेको मेडिकल जूं आहिनि या के ॿियूं टेस्टूं थियनि थियूं जीअं सिंध यूनिवर्सिटी आहे या कराची यूनिवर्सिटी आहे त इहे साफ़ शफ़ाफ़ टेस्टूं थियणु घुरिजनि छाजे करे जो केतिरा ई ॿार आहिनि जेके होशियारु आहिनि जेके तयारियूं कनि था पिया अहिड़ियूं हालतूं जेके थी थियूं वञनि आउट था थियनि पेपर त उन्हनि जो वरी जेको टैलेंट आहे उहो ज़ाया थो थी वञे त इन करे को ग़रीब गुरूब ॿारु आहे जेको एतिरो अफोर्ड नथो करे सघे इन टेस्टुनि जे इंतज़ार में वीचारो ॾींहुं राति महिनत थो करे सो इन करे ई चवां पई त इहे टेस्टूं असांजो जेको आहे मैनेजमेंट आहे उहो साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां कराए त कंहिंजी महिनत ज़ाया न थिए सो अलाह करे ईअं ई थिए जीअं त अहमद नवाज़ तव्हां काल ॿुधी तव्हां उन लाइ छा चवंदो हाँ बिल्कुलु काल जेको आहे उहो ॿुधी अदे जी ॻाल्हि हुननि जी सही हुई पंहिंजे हिसाब सां हुन शइ जेका बलोचिस्तान जो कुझु करे पियो बलोचिस्तान जे बैकवर्ड एरिया सां हुनजो जाफराबाद जेके बैरारी जे इलाइक़े सां हुनजो तालुक़ु हो ऐं हुन जेका शइ ॾिठी आहे उहा ई जेका उहा ॿुधाए पियो त जेको आहिनि उहे स्कूल न आहिनि उते जेके आहिनि उहे गॾु ॿधल आहिनि या वॾेरा उन्हनि ते जेको आहिनि उहे क़ाबिज़ आहिनि असुलु ॻाल्हि इहा आहे त असांजे हिन सॼे सिस्टम जे अंदरि हिकिड़ी शइ जो त जेको आहे उहो सॼो तज़ाद आहे ऐं वॾेरो हमेशह इहो चाहे थो त स्टेटस को बरक़रार रहे ऐं असां जेको बि शऊर रखंदड़ माण्हू आहे तइलीमी माण्हू आहे उहो उनजे स्टेटस को खे चैलेंज थो करे ऐं उहो एतिरे हद ताईं हिन वक़्तु स्टेटस को चैलेंज थी चुको आहे हुनजो जो हुनजी उहा जेका वॾेरप आहे उहो जेको हिकिड़ो वॾो सिस्टम आहे हुनजो जेको हिकिड़ो प्रोटोकॉल आहे उहे सभु शयूं हुन जूं हाणे हिकिड़ो बेमाना थी वियूं आहिनि उन्हनि खे हाणे उहो को माण्हू पढ़ियो लिखियो मञण जे लाइ तयारी न आहे की उहो भले 50 गाॾियुनि सां अचे पर ईंदो त अगरि हुनजी ठिग हूंदसि त ईअं हथु ॾींदसि पंहिंजे घर ख़ुशि हुजे त उन इन स्टेटस को कोई खे ई त ख़तमु करिणो आहे ॿियो इहो की मिसाल बारिश पइजी वई या असांजो जेको स्कूल आहे उहो ड्रही वियो या स्कूल उते जेको आहे सरज़मीन ते मौजूदु ई कोन्हे या उहो कंहिं वॾेरे जी जेको आहे उहो ताक़ आहे त पोइ छा असांजी कहिड़ी ज़िमेदारी आहे पोइ असां माना छा अखियूं ॿूटे वेही रहूं असां बसि इहो एतिरो कयोसीं जो असां बसि एतिरो चयोसीं त जेको आहे उहो स्कूल आहे कोन हाणे छा कयूं ॿार बसि पोइ नथा वञी सघनि मजबूर आहियूं जीअं तव्हां मानी जे लाइ मजबूर आहियो जीअं तव्हां इहो सोचियो था की तव्हांखे मानी खाइणी आहे न त ज़िंदा नथा रही सघो न हिन दुनिया जे अंदरि अगरि जीअणु चाहियो था त तॾहिं ई तव्हां हक़ीक़ी माना में जी सघंदा जॾहिं तव्हां वटि तइलीम ईंदी तव्हां जीअं पंहिंजे साह खणण खे ईअं ज़रूरी महसूसु था कयो न ईअं तव्हां तइलीम खे बि जेको आहे उहो ज़रूरी महसूसु कयो तव्हांखे इहा शइ हुजे जीअं तव्हां इहो था सोचो की तव्हां साह न खणंदा त तव्हां ख़तमु थी वेंदा ईअं ई तव्हांजे अंदरि अगरि तइलीम न हूंदी त तव्हां ख़तमु थी वेंदा तइलीम खां सवाइ का इंसानियत ई नथी बचे न ई को माण्हूअ जो माणपो बचे थो अगरि माण्हूअ जे अंदरि को माणपो आहे का इंसानियत आहे को अहसासु आहे त उहो फ़क़ति तइलीम सां ई आहे त हीअ हिकिड़े बैकवर्ड एरिया जा माण्हू आहिनि त हिननि खे रुगो इहो न माना दिलि में रखणु खपे या दिमाग़ में रखणु खपे त असां वटि उहा फैसिलिटी कोन्हे असां वटि जेको आहे स्कूल न आहिनि त जुस्तजू कयो झाखोड़ियो उन्हनि जा हुकुमराननि जे जीअं तव्हां ख़ुशी नची कुॾी वोट था ॾियो न उन्हनि खे वञी करे ऐं हिकिड़ो जेको आहे उहो वाह वाह जीअं करे था ॾेई अचो ऐं पोइ वरी जॾहिं उहो खटी था अचनि त वरी तव्हां वरी नची कुॾी वञी उन्हनि खे हार था पारायो न त हाणे पंहिंजे हक़ जे लाइ बि वञी उन्हनि जा ईअं दरवाज़े ते वञी करे नॉक कयो ऐं हुननि खे इहो अहसासु ॾियारियो त जीअं असां तव्हांखे जेको आहे उहो वोट ॾिनोसीं असां जीअं तव्हांखे जेको आहे उहो सभु कुझु जेको आहे उहो असेंबली में पहुचायोसीं या तव्हांखे जेको आहे उहो कामयाबु कयोसीं तव्हांखे हिकिड़ी ज़िमेदारी हिकिड़े वॾे मनसब ते हिकिड़ी इज़त ऐं मक़ाम ॾिनोसीं त हाणे तव्हांजो फ़र्ज़ु आहे त असांजो जेको हक़ु आहे तव्हां असां ते थोरो न कयो की हीअ तइलीम ॾियारींदा असांजे मथां हुननि जो को अहसान न आहे असां जेका हुननि खां घुरूं था त असां उहा भीख न आहे असांजी असां हुननि खां पिनूं नथा छो जो जेको हुकुमरान आहे जेको गवर्नमेंट में वेठो आहे इहो उनजो जेको आहे हिकिड़ो पावर आहे उन वटि ऐं उन पावर खे मुंसिफ़ाणे तरीक़े सां विर्छ करे हक़ीक़ी माण्हुनि वटि उनखे पहुचाइणो आहे ऐं असां उहा डिमांड था कयूं असां उहा घुर था कयूं
असां जेसिताईं उहा सगारे अंदाज़ में उहा घुर न कंदासीं ऐं ॻाल्हाईंदासीं न ऐं साईं फलाणो जीअं जीअं ऐं ॿार ॿधी ईअं बीठा हूंदासीं ऐं उनजे प्रोटोकॉल में हूंदासीं, भॼी वञी साईं अची वियो दरवाज़ो खोलींदासीं त हुनखे को बि असांजो अहसासु कोन्हे, हुनखे इहा परवाह ई न आहे त असां ज़िंदा आहियूं या मरी वियासीं। हुनखे रुॻो इहो आख़िर में इहो अहसासु थींदो जॾहिं हुनजे वोटनि जो टाइम ईंदो ऐं 5 सालनि खां पोइ अची उहो ॾिसंदो त फलाणा माण्हू आहिनि ऐं पोइ वरी भाकर पाए जेको आहे उहो हुनजो पंहिंजे मतिलब ताईं उहो जेको उहो गॾु हूंदो। त असांखे हुनजे मतिलब ताईं असांखे हुन सां गॾु न आहे रहणो। ठीकु आहे, तव्हां भले कंहिं बि पार्टी खे कंहिं बि जेको आहे उहा धुर खे वोट ॾियो था, तव्हांजो अगरि ज़मीर मुतमइन आहे, तव्हां हुन सां कंहिं बि तरीक़े सां जेको आहे उहो बिरादरी लेवल हुजे, तव्हां कहिड़े बि हुन रिश्ते नाते में हुन सां जुड़ियल आहियो ऐं हुनखे ऑन कयो था, वोट ॾियो था, हुनखे कामयाबु कयो था, तव्हांजी पंहिंजी जेका उहा पंहिंजी मर्ज़ी आहे, तव्हां उन मर्ज़ी इख़्तियार आहे तव्हां उहो यूज़ कयो था। पर उनजे करण खां पोइ जेको तव्हांजो हक़ु आहे उनजे लाइ बि त तव्हां वटि उहो ई मर्ज़ी आहे त उहो बि त तव्हां उन खां उहो ई वठो न। त इन जे लाइ असांजा माण्हू जेसिताईं उहे उथंदा न ॻाल्हाईंदा न त असां कंहिं बि जेको आहे उहो हा उहो पाण ॻाल्हाईंदा न। असां त ॿियो त माण्हू तमामु घणो जेको आहे उहो ॻाल्हाइजे थो ऐं डेली बेसिस ते जेको आहिनि उहे शयुनि खे हाईलाइट कयो थो वञे। असां त अॼु बि पाण हिन त बाद में अधे पाण खे कॉल कई, पाण पहिरीं बि हिन ते जेको आहे उहो ॻाल्हायोसीं त स्कूल बंदि पियल आहिनि। असां त ओवरऑल सॼे हिकिड़े सिस्टम ते था ॻाल्हायूं, पर पर्टिकुलर कंहिं इलाइक़े जे कंहिं स्कूल ते उहो ई माण्हू ॻाल्हाए सघे थो जेको उतां सां तालुक़ु रखे थो, छो जो उहो उनखे उहो ई सम्झंदो न। हाणे मां हिते वेठो आहियां, मूंखे कहिड़ी ख़बर आहे त जाफ़राबाद जो कहिड़ो स्कूल जेको आहे उहो बंदि पियल आहे। उहो उतां जो माण्हू जेसिताईं उथी करे पंहिंजो जेको आवाज़ु रेज़ न कंदो, उन ते वॉइस रेज़ न कंदो ऐं उन ते जेको आहे उहो जेको बि लीगल हिकिड़ो प्रोसेस आहे उनखे फॉलो न कंदो ऐं उन्हनि वटि वञी करे आवाज़ु न उथारींदो त उहो स्कूल ईअं चवण सां त न खुली वेंदो। उनजे लाइ प्रॉपर हिकिड़ो जेको आहे उहो मैकेनिज़म आहे उहो असांखे फॉलो करिणो पवंदो, उन सां ई असां जेको आहे उहा बहितरीअ जी तरफ़ वेंदासीं। अहमद नवाज़ साहिबु, जीअं त बहिराड़ी जो माण्हू कमज़ोर थी वियो आहे हाणे हालतुनि जे करे, महांगाई जे करे, त पोइ इनखे कीअं कजे एक्टिव, कीअं हू पंहिंजे हक़नि लाइ उथे तालीम ॿारनि खे ॾियाराए हक़नि लाइ कीअं? बिल्कुलु बिल्कुलु, इन में मां हिकिड़ी शइ जेका आहे उहा हिते डिस्कस करणु ज़रूरी सम्झां थो, जेको मूं ऑब्ज़र्व कयो आहे एज़ अ जेको आहे उहो पॉलिटिकल वर्कर ऐं जेतिरो असांजी उमिरि आहे उन हिसाब सां असां हिकिड़ी स्ट्रगल कई आहे पंहिंजे हिसाब सां, त माण्हुनि वटि जेको उहो जिदोजहद जो हिकिड़ो गसो हो या जिदोजहद खे उहो ऑन करण वारो हिकिड़ो तरीक़ो हो ऐं उहे हिकिड़ी स्ट्रगल खे जेको आहे उहो पंहिंजी स्ट्रगल सम्झी ईअं माना हिकिड़ी ईअं तड़पी करे ईअं उथंदा, त उहा शइ आहिस्ते 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 डिम पई थिए। उनजे डिम थियण जा कुझु जेके आहिनि उहे सबब आहिनि। उन में कुझु जेके आहिनि उहे नॉन पॉलिटिकल जेके ऑर्गनाइज़ेशन आहिनि उन्हनि हुननि खे जेको आहे उहो कुझु लालचुनि में ऑफर्स ॾेई करे कुझु माण्हुनि खे साइड लाइन करे छॾियो आहे ऐं कुझु माण्हू जेके आहिनि उहे प्रेशर जे थ्रू नॉन पॉलिटिकल थी विया आहिनि, त उहे उन पॉलिटिकल एक्टिविटीज़ में हिसो ई नथा वठनि। या जेको आहे हींअर ताज़ो मेरान टी वी बि उन इशू खे हाईलाइट कयो आहे, जेको ही सिंधू दरिया ते जेके आहिनि 6 नवां जेके आहिनि उहे केनाल कढण जी जेका आहे उहा हिकिड़ी रिथा आई आहे ऐं उहा तरमीम करे उन में हिकिड़ी वटसठ हिकिड़ी थी वई आहे ऐं रातो राति उनखे जेको आहे उहो हिकिड़ो फोकस कयो वियो आहे शयुनि खे, त सॼी सिंधी मीडिया उनखे जेको आहे उहो ऑन पई करे, मेरान टी वी बि उनखे जेको आहे पंहिंजे हिसे जो जेको उहो किरदारु आहे उहो अदा पई करे। त हाणे इन एॾे वॾे हसास मामले ते बि सिंध जा माण्हू जीअं माज़ी में असांजी हिकिड़ी तहरीक हली हुई एंटी कालाबाग डैम मूवमेंट, त उन में को बि माण्हू अहिड़ो सिंध जो रहियल न हो जेको उन में शामिलु न हुजे। हिकिड़ा माण्हू उहे आहे जेके रोडनि ते जिन नारा पिया आहिनि, हिकिड़ा माण्हू उहे आहे जेके बैक ते उन्हनि खे सपोर्ट पे कई उन स्ट्रगल खे। पर इहा ॻाल्हि त क्लियर हुई त सिंध जो हर माण्हू जेको आहे उहो इन शइ खे जेको आहे उहो ज़ेरे क़ातिल पियो सम्झे ऐं उहो पंहिंजे हक़ ते धाड़ो पियो सम्झे ऐं उनखे डिसोन पियो करे। इहो ई सबबु हो जो पाकिस्तान जा टिनि सूबनि उनखे जेको आहे उहो
ॾिसोन कयो ऐं उनखे जेको आहे उहो रद्द कयो ऐं पोइ शरई तौर ते जेको आहे उहो डिक्लेयर कयो वियो कि सिंधु दरिया ते को बि जेको आहे उहो डैम तेसि ताईं न ठहणु खपे जेसि ताईं जेका लोअर अपीयरेंस वारा जेके माण्हू आहिनि, जेके हेठीं सतह जा जेके असांजे हेठाहीं इलाइक़े जा माण्हू आहियूं, त असां सिंधु दरिया ते पहिरियों ऐं आख़िरी सिधो जेको असांजो हक़ु आहे उहो सिर्फ़ु सिंध वारनि जो आहे। ऐं इहो कंहिं बि माना तरीक़े सां उहो इन क़िस्म जी का अहिड़ी एक्टिविटी इन खां पहिरीं थी न हुई जो शरई तौर ते हिकु शइ जेका उहा डिक्लेयर थिए ऐं हीअ मज़हबी तौर ते ऐं शरई तौर हिनखे फ़तवा जे थ्रू डिक्लेयर कयो वियो कि जेको आहे उहो सिंधु दरिया ते हक़ु सिर्फ़ु सिंध वारनि जो आहे। त हींअर बि इहे जेके 6 केनाल निकिरण वारी हिकिड़ी जेका आहे उहा मूवमेंट आहे, त उन मूवमेंट एतिरी जेका उहो हाइप इन करे न वरिती आहे जो असांजा माण्हू जेके आहिनि उहे मायूसियुनि में आहिनि, परेशानियुनि में आहिनि ऐं हिकिड़ी तकलीफ़ुनि में मुश्किलातुनि वारे ज़िंदगी जेका आहे उहा गुज़ारे रहिया आहिनि। महांगाई मुल्क जे अंदरि एतिरी वॾी जेका आहे उहा शिदत इख़्तियार कई आहे। माण्हू केरु चवे त जेको आहे उहो 100% थी आहे, मां चवंदो 200% खां बि वधीक जेका आहे उहा असां वटि महांगाई जो जेको उहा न रेशियो असां वटि वधियो आहे। असां वटि हर जेका बुनियादी ज़रूरत जी शइ आहे, जेका असांजे घर जी ज़रूरत जी शइ आहे, उहा हिन वक़्तु इहा कैफ़ियत आहे कि हिकिड़ो नंढो ज़मीनदार उनजी तव्हां हालत ॾिसो जंहिं वटि 30-40 एकड़ पंहिंजी ज़मीन आहे पर उहो बि कर्ज़नि में वरितो पियो आहे, उहो बि जेको आहे उहो सुठे तरीक़े सां जेको आहे उहो पंहिंजी जेका आहे उहा घर जो जेको आहे उहो सिस्टम नथो मैनेज करे सघे। ईअं ई तव्हां वरी 2-2 लख सैलरी खणंदड़ माण्हू जेको सैलरीड पर्सन आहिनि असांजा, उहे बि परेशानियुनि में वरितल आहिनि। उन्हनि जी उहे ॿारनि जी फीस पूरी कनि, उहे बिल बिजली जा एतिरा 50-50 हज़ार महीने जो बिल थो अचे, उहे पूरा कनि, उहे घर जा राशन पूरा कनि, उहे हर माण्हू परेशानियुनि में वरितल आहे। हीअ त अहिड़ो जेको आहे उहो सिस्टम ठाहियो वियो आहे कि माण्हू कंहिं बि माण्हुनि खे एतिरो कुचलियो सफ़ा उनखे ईअं दॿाए छॾियो ऐं माण्हुनि खे पोइ इहो ई हुजे रुॻो उहो पंहिंजे लाइ सोचनि त असां जी जेको आहे उहो मानी जो जेको आहे उहो सिस्टम कीअं थींदो। मिसाल असांजी सुबुह त जेको आहे गुज़री वई, असांखे नाश्तो मिलियो आहे, हाणे मंझंदि जी असांखे मानी मिली सघंदी, राति जी मानी कीअं खाईंदासीं। माण्हू खे इन ई परेशानी में विझी छॾियो त जीअं हुन जा जेके जियापे जा इशूज़ आहिनि, जेके मसइला आहिनि, उन्हनि ते हुनजो ध्यानु ई न रहे। त हिन वक़्तु बि इन क़िस्म जी जेका आहे उहा असांजे मुल्क जे अंदरि जेका उहा सिचुएशन हिकिड़ी क्रिएट कई वई आहे। अञा बि मूंखे नथो लॻे कि ईंदड़ कुझु सालनि ताईं को अहिड़ो सिस्टम थींदो ऐं उहा जेको आहे उहा महांगाई में घटिताई ईंदी, बल्कि इम्कान इहो ई आहे कि अञा शयूं वधीक महांगियूं थियण वञनि पियूं ऐं असांजी जेको हारी आहे या असांजी जेका उपत जी शइ आहे उनजो रेट तमामु घटि, जेको हारी जो फसल अचे थो उनजो जेको क्रॉप आहे उनजो रेट ई न आहे ऐं जेका असां ॿाहिरां शइ वठूं था उनजा रेट डबल आहिनि। तव्हां ॾिसंदा कि सिंध जे अंदरि जेको आहे उहो कमंद जो फसल तमामु सुठो थींदो आहे, त हाणे कमंद जे फसल जो जेको आहे उहो मण जी क़ीमत ॾिसंदा ऐं काठियुनि जे मण जी क़ीमत ॾिसंदा, काठी जेका पाण ई जेको आहे उहा पैदा थिए थी, उहा पाण ई जेका आहे उहा अचे थी, त उनजी ॾिसंदा त उहा उनखां वधीक जेका आहे उहा महांगी आहे। ऐं तव्हां जंहिंमां जेको आहे तव्हांजी खंडु ठहे थी कमंद मां, उनजो रेट ॾिसो ऐं पोइ वरी खंड जे हिकिड़े किले जो रेट ॾिसो, त जेका शइ असांखे जेको आहे उहो सरमाएदार ठाहे ॾिए थो उनजा रेट तमामु घणा महांगा, जेका असां वटि अवेलेबल शइ आहे उनजो रेट ई न आहे। त हीअ जेको आहे उहो मैनेजमेंट जेको आहे उनखे नथो कयो वञे, उन शइ खे जेको आहे उहा अहमियत ई नथी ॾिनी वञे, त इन जे करे त असांजो जेको हारी आहे, असांजो जेको मज़दूर आहे, उहो तमामु घणो जेको आहे उहो परेशान आहे। मिसाल असांजो मज़दूर आहे, उनजी गवर्नमेंट जेका सैलरी 35,000 पर मंथ जेको आहे उहा मुक़ररु कई आहे, पर उनखे अॼु बि तव्हां फैक्ट्रियुनि में वञो त 20,000 अहमद नवाज़ इन जो ॾिसो त हल एजुकेशन ई आहे न, त कहिड़े बि तरीक़े सां पंहिंजे ॿार खे पढ़ाए, इन सभिनी शयुनि जो जेको हल तालीमी आहे,
उहो त मां पहिरीं बि हिन ॻाल्हि खे जेको आहे उहो पाण डिस्कस कयोसीं त तइलीम खां सवाइ त का बि शइ असां उहा तालीम नथा करे। हुनुर हूंदो त कुझु ॿियो हा, बि करे सघंदो पोइ। असां वटि जेसि ताईं शौर न ईंदो तेसि ताईं असां उन्हनि शयुनि खे जेको आहे उहो सम्झी न सघंदासीं। पर मां हिन प्रोग्राम जे थ्रू सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ी शइ ज़रूरु हिते चवणु चाहींदुमि त तव्हां फ़क़ति जेको आहे उहा कंहिं पर्टिकुलर हिकिड़ी शइ में न वेही रहो, तव्हां हुनर सिखो। हुनरी शयूं जेके आहिनि उन्हनि में तव्हां जेको आहे उहो पंहिंजे ॿारनि खे स्पेस ॾियो त उहे सिखनि। मिसाल गाॾियुनि जो कमु आहे, मैकेनिक थियणु सुठी ॻाल्हि आहे। सॼी दुनिया में माण्हू हिकिड़ो हुनर आहे उहो पंहिंजी जेको आहे वञी जेको आहे उहो कमाईंदो। त असां वटि तइलीम मिसाल अचे थी या असां वटि जेके किताबी शयूं अचनि थियूं, अगरि असां वटि डिग्री अची बि वई पर असां वटि उनजो प्रैक्टिकल आहे ई कोन, त जेके प्रैक्टिकल शयूं थियनि थियूं न उनखे ऑन करणु खपे। मिसाल असांजा केतिरा माण्हू इन अना में हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजी अहमद नवाज जो सब प्रोग्राम सुठे नमूने सां ॿुधऊं था। जी 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 अदा, पंहिंजो तारुफ़ करायो अदा। वरी थो ॻाल्हायां कराची खां। जी दा, तव्हां छा चवणु चाहींदो? असां इहो चवणु था चाहियूं त असांजी अंदरूनी सिंध में या पूरी सिंध में कराची में अॼुकल्ह पढ़ायूं सरकारी स्कूलनि में न आहिनि जेका पंजाब में पढ़ाई आहे। जी जी। ऐं मेन ॻाल्हि इहा आहे त सिंधियुनि खे पंहिंजो हक़ मिले ई कोन थो। हिकिड़ी मिसाल अंदरूनी सिंध में पंजाब में हेॾो पाणी हले थो, अंदरूनी सिंध में पाणी कोन्हे, लालकाणे में न त नौशेरो फेरोज़ में। जी जी। इन जे करे ऐं हाणे पोर्ट फैक्ट्रियुनि में जेके बि कंपनियूं आहिनि त हुननि में को बि मिसाल सिंधियुनि खे पंहिंजो न बोनस थो मिले न 5% थो मिले। जी जी। इन जे करे भाऊ अहमद नवाज अदा जो के मौज़ू ते तव्हां छा चवंदो जंहिं ते असां ॻाल्हाए रहिया आहियूं? असां स्कूल जे बारे में ॻाल्हायूं था त माना पंहिंजो हक़ सिंधियुनि खे नथो मिलणु चाहे। अंदरूनी सिंध में पाणी जे बारे में या स्कूलनि में सख़्ती न आहे, सरकारी स्कूलनि में को बि माना। सही, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह मिराण में कॉल कई। हा अदा, अंदरूनी सिंध न चओ, ही सॼी हिकिड़ी सिंध आहे। ठीकु आहे न भाउ? सिंध जा ॻोठ चओ, बाक़ी इलाइक़ा चओ, बाक़ी अंदरूनी सिंध न चओ। ही कराचीअ खां कश्मीर ताईं ही सॼी सिंधी आहे, सिंध जा ॻोठ आहिनि। जी अहमद नवाज़, तव्हां छा चवंदो? पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू रखो। असल में दोस्त जेको आहे उहो कराची में रहे थो त उहो उते ॿुधी हाणे हिन शइ खे जेको आहे उहो आदी थी वियो आहे त जेको आहे उहा अंदरूनी ऐं जेको आहे ॿाहिरूनी सिंध। त छो जो हुते ख़ासि करे असांजे कुझु माण्हुनि जी जेका उहा लसानी सोच आहे त उहो इन में ईअं जेको आहे उहो तमामु घणो वरितलु आहिनि की ये तो सिंध से हैं भाई, सिंध से हैं तो आप कहाँ से हैं? कराची त सिंध आहे। त इहा शइ सोच ख़तमु थियणु खपे। असांजे सिंधी माण्हू खे त घटि में घटि थोरो एहतियात करणु खपे। जॾहिं इन क़िस्म जी हिकिड़ी साज़िश थियल हुजे ऐं माण्हू उन में लॻल हुजनि त पोइ थोरो एहतियात उहो करणु खपे। बाक़ी ॿी ॻाल्हि अधे हिकिड़ी पाणी वारी ॻाल्हि कई। अधे जी ओवरऑल सही, हुन पंहिंजे हिसाब सां जेतिरी हुनजी नॉलेज आहे उन हिसाब सां शयुनि खे जेतिरो हुन सम्झो ओतिरो हाईलाइट कयईं। जी जी। पाण जेका पहिरीं सिंधु दरिया ते केनालनि वारी ॻाल्हि कई, उहा ई अधे जी उन ई पस मंज़र में जेको आहे उहा ॻाल्हि आहे त असां वटि सिंध जे अंदरि पहिरीं जेको आहे उहो पाणी जी एतिरी खोट आहे ऐं असांजी लखें एकड़ जेका आहे उहा ज़मीन जेका आहे उहा बंजर पयल आहे, उहा आबाद नथी थिए। ऐं हींअर त हिकिड़ी सर्वे आई आहे त जेका तव्हां आबाद सिंध जी ज़मीन थिए थी उन मां बि तक़रीबन जेको आहे उहो 1.5 लख एकड़ ज़मीन उहा वधीक जेका आहे उहा हाणे आबाद न करे सघंदा, छो जो पाणी जी खोट आहे। हिकु तरफ़ इहा ॻाल्हि। ॿिए तरफ़ इहा ॻाल्हि आहे त तव्हांजी 1.5 लख एकड़ ज़मीन त बंजर थिए थी, ॿिए तरफ़ वरी उन ई सिंधूअ मां जंहिंमां तव्हां पाणी खणो था उन ते वरी जेको उहे ॿिया कैनाल ठहणु खपनि ऐं उन ते असां जेके नची कुॾी वोट ॾेई कामयाबु कयोसीं ऐं उहे उन ते उहो तरमीम ते साइनियूं बि थी वियूं, सभु कुझु करे ऐं उहे उन ते जेको आहे उहो CCI में वञी करे जेको आहे उहो लिखी ॾेई ऐं रज़ामंदी बि करे आया आहिनि त ठीकु आहे, भले उहे तव्हां खणो। ऐं ॿिए पासे वरी जेके असांजूं ज़मीनूं आबाद करण जी ॻाल्हि आहे त उहे वरी
जेके मक़ामी माण्हू उते रहनि था, जेके सालनि खां वठी आबाद आहिनि, जेके हारी आहिनि, जेके पोरियत आहिनि, उहे उन्हनि इलाइक़नि जा ॻोठनि जा माण्हू आहिनि, उन्हनि खे कोन ॾींदासीं। सही। उहा ज़मीन वरी आबाद करण जे लाइ असां 3 माण्हुनि खे ॾींदासीं। उहो पोइ कारपोरेट फार्मिंग, पोइ अलाए ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा नाला ॾेई करे उन्हनि खे ॾेई करे आबाद कराईंदासीं। उहे ॿाहिरियां माण्हू अची करे असांजी हितां जी जेका उहा ज़मीन आबाद कंदा। ॿाहिरियनि माण्हुनि जे आबाद करण सां उहे जेके असली माण्हू आहे उहे केॾांहुं वेंदा? तव्हां जेका ज़मीन जंहिंजे भर में आहे, जेको सालनि खां वठी उन जी सार संभाल करे थो, उहा ज़मीन उनखे ॾेई उहे सभु फैसिलिटियूं ॾियो त उहो आबाद करे ॾिए न तव्हांखे। तव्हां उन मां उहे शयूं जेके आहिनि उहे वठो। जॾहिं उहे हारी एॾी महिनत करे तव्हांखे शयूं खणी अची शहर में पहुचाए थो, मार्केट में आणे ॾिए थो तव्हांखे, सब्जियूं तव्हांखे फल फ्रूट सभु कुझु खणी करे उहे फ्रेश तव्हांखे पहुचाए थो, त तव्हां त उनखे अहमियत ई नथा ॾियो। उनखे तव्हां उहो जेको आहे उहो उनजो जेको रेट वग़ैरह उहो ई नथा ॾियो। असांजो न्यूज़ जो टाइम थियो आहे, असां ॻाल्हि खे कंटिन्यू रखूं था वरी। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो, असां था वञूं न्यूज़ टाइम। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब शाह, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। हलो, अस्सलाम वालेकुम अदा। जी जी अदा, तव्हां केरु पिया ॻाल्हायो, छा था चवणु चाहियो, कहिड़े शहर मां पिया ॻाल्हायो? जी जी अदा, तव्हां छा चवणु चाहींदो? स्कूल में ॿार कोन्हनि, उस्ताद कोन्हनि, को उस्ताद आहे त ॿार कोन्हनि। जी जी। इहा किताब जो आहे त किताब ॿारनि खे कोन था मिलनि। मसइलो इहो आहे, महांगाई एॾी आहे जो सुबुह जो कुझु कोन्हे को खाइण जे लाइ, रोड बि कोन्हनि, रस्ता बि कोन्हनि, अदाब गॾु आहे, पाणी डैम केॾा आहिनि, साथी में आहे ई कोन पाणी। सही। अदा पोइ उन लाइ तव्हां छा सोचींदा आहियो? अकेलो वेठो आहे, 6 ॿार आहिनि। अदा तव्हां छा चवंदो त बहितरी कीअं अचे उन में? बहितरी मां असांजो कोन ईंदी। जी जी। बहितरी कोन ईंदी, अहिड़ा हालात सरदारनि जा किथे। जी जी, वॾी महिरबानी अदा, तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह में राण में कॉल कई। जी अदा, अहमद नवाज़ सर, तव्हां ॿुधायो, अदा खे जवाबु ॾियो जेको ॻाल्हायो। हा, मायूस थी वियो आहे, चवे थो बहितरी कोन ईंदी। बहितरी ईंदी जुस्तजू। मायूस छो थियणु खपे? मायूस इन करे थी वियो आहे त बसि पंहिंजे घर जा हालात, पंहिंजे इलाइक़े जा हालात उहो ॾिसंदो हूंदो। ज़ाहिर आहे उहो पंहिंजे ई शयुनि में हिकिड़ो जेको आहे उहो फाथल हूंदो, त पोइ हुनखे ॾिसी हुन चयो हाणे बसि कुझु ई न थींदो। एतिरे टाइम खां जॾहिं का शइ तब्दील न आहे थी, त हाणे छो थिए भला जेको आहे उहो। ऐं उहो चवे थो त जेको आहे उहो उस्ताद आहे त ॿार कोन्हनि, ॿार आहे त वरी जेको आहे उहो उस्ताद कोन्हे, वरी स्कूल जी जेका उहा बिल्डिंग कोन्हे, पोइ इहा आहे त। ऐं वरी किताबनि जी ॻाल्हि कयूं त किताब जेको आहे नथा मिलनि। हाणे किताबनि वारी जेका आहे उहा सुठी अधे जेको आहे उहा पॉइंट रेज़ कई। ऐं इन साॻे ई प्रोग्राम में, इन साॻे ई मंच में हिकिड़ो प्रोग्राम जेको आहे उहो मई महीने में जेको आहे उहो कयोसीं, जिन में इन ते जेको आहे उहो पूरो जेको आहे हिकिड़ो सेशन हो त जेके सिंटेक्स बुक बोर्ड वारनि जा जेके किताब आहिनि, जेके तव्हां फ्री ऑफ कॉस्ट स्कूलनि में पहुचायो था, उहे गुज़िरियल साल बि तव्हां न पहुचाए सघिया। ऐं हिन साल जेके वेकेशन्स थियूं आहिनि त तव्हां हिन में प्रॉपर तयारी कराए वठो, त जीअं तव्हांजा उहे किताब जीअं ई अगस्त में स्कूल खुलनि त तव्हांजा उहे स्कूलनि में पहुचणु खपनि। पर सेप्टेंबर महीनो हले थो, अॼु बि सिंध जे केतिरनि अहिड़नि स्कूलनि में अञा ताईं उहे किताब ई न पहुता आहिनि। त हाणे इन खां जेके उहे अञा किताब ई असां न ॾेई सघियासीं, ऐं उन्हनि ॿारनि जो उहो छा थींदो, उहे ॿार छा माना जेको आहे उहो पढ़ी सघंदा। त असांजे सॼे जेको आहे उहा तइलीमी खाते जे अंदरि हिकिड़ी जेको आहे उहा शयुनि जी उहा मिसमैनेजमेंट आहे। जीअं अधे चयो त जेको आहे उस्ताद कोन्हनि, ॿार आहिनि त वरी उस्ताद। हिकिड़ा अहिड़ा शहर जे अंदरि अहिड़ा बि स्कूल आहिनि जिथे टोटल जेको उहो ॿारनि जो तइदादु आहे 100 आहे, ऐं असांजा जेके उस्ताद हुते मुक़ररु थियल आहिनि उहे बि 100 आहिनि। सही। माना उन्हनि खे जेका उहा फैसिलिटी आहे, उते सहूलियत आहे, त उहे पंहिंजूं सभु जेके आहिनि ट्रांसफर कराए उन शहर जे स्कूल में ई आहिनि, ऐं उते वेठा आहिनि बसि कचहरी जेको आहे उहो करे वरी
घर हलिया था वञनि ऐं हिकिड़ा अहिड़ा स्कूल आहिनि जिते हिकिड़ो बि जेको आहे उस्ताद ई कोन्हे ऐं हो पहिरीं इहो की बायोमेट्रिक सिस्टम आहे तव्हांजी जेका आहे उहा ट्रांसफर न थींदी ऐं उहो सॼो सिस्टम उहे हिकिड़े वक़्त ताईं हिकिड़ी ॻाल्हि करे ऐं पोइ वरी उहे ॻाल्हियूं ई रहियूं ऐं उहो कुझु कोन्ह थियो ऐं पोइ उहे पंहिंजी जेके मनपसंदि माण्हू आहिनि उन्हनि खे उन्हनि ई शयुनि में जेको आहे उहो रखी करे हिकिड़ी सहूलियत ॾिनी वई ऐं उनजो जेको आहे हिकिड़ो ख़ाली जेको आहे उहो नालो ई कयो वियो त मिसमैनेजमेंट आहे शयुनि खे जेको आहे उहो बहितर करण जी ज़रूरत आहे रुॻो नाले मात्र न ऐं रुॻो ॻाल्हियुनि जी हद ताईं न पर अमली तौर ते जेको आहे उहो इन ते जेको आहे उहो क़दम खणण जी ज़रूरत आहे त तइलीम खे बहितर कजे मां चवंदो ॿी शइ जीअं बि कयो उन में जहिड़े बि तरीक़े हलायो वञे उहा असांखे बर्दाश्त करे वेंदासीं उन ते तव्हांखे खणी असां कुझु जेका आहे उहा लीनियंसी ॾेई बि छॾींदासीं पर ख़ुदा हिन ते को कॉम्प्रोमाइज़ न आहे हिन ते कीअं था कॉम्प्रोमाइज़ करे सघो हीअ त माना हिकिड़ो जियापो आहे उन ते तव्हां कीअं न हिकिड़े माण्हूअ खां जेको आहे उहा शइ तव्हां कीअं था कसे सघो त हुन वटि उहा शौर ई न अचे ऐं उनखे रुॻो पंहिंजे तव्हां स्टेटस को खे बरक़रार रखण जे लाइ त इहा शइ तमामु घणी जेका आहे उहा ख़तरनाक आहे हिन ते वक़्त जा वेठल जेके हुकुमरान आहिनि उन्हनि खे सोचणु खपे ऐं असांजा जेके बि पढ़िया गढ़िया माण्हू आहिनि अदीब दानिश्वर माण्हू आहिनि उनखे घटि में घटि इन ते जेको आहे उहा हिकिड़ी गहरी नज़र रखणु खपे ऐं हिकिड़ी जेका आहे उहो सोच वीचार करे ऐं इन ते पंहिंजी जेका उहा वाज़े मौक़ुफ़ रखणु खपे त ॿियनि शयुनि खे त खणी जीअं जो तीअं कयो था पर घटि में घटि तइलीम ते को कॉम्प्रोमाइज़ न हुअणु अहमद नवाज़ ताज़ो ई अमन जो ॾींहुं मल्हायो वरी मां ॿ लफ़्ज़ चवंदसि त हीअ सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे जिथे भिटाई साईं अमन जो पैगाम ॾिनो सचल सरमस्त ॾिनो अमन जा पखी उॾामिया त तव्हां छा चवंदव इन हवाले सां अमन जे हवाले सां जॾहिं लफ़्ज़ ई अचे थो अमन त दिलि में हिकिड़ी उहो बाग़ बहार अची थी वञे हिकिड़ो अहिड़ो ख़ूबसूरत तसवुरु जेको आहे उहो दिमाग़ में अची थो वञे त उहो जीअं चवंदा आहिनि की हिकिड़ो ख़ूबसूरत सजायल हिकिड़ो उहो गुलनि जो हिकिड़ो बाग़ हुजे जिथे ख़ुशबू हुजे जिथे महक हुजे ऐं माण्हू उन महक कंदड़ माहौल में जेको आहे उहो साहु खणे उते हुनखे का परेशानी न हुजे त हिते को माण्हू अची करे जेको आहे उहो जेको आहे उहो का वेड़ कंदो को तकरार कंदो का शइ जेको आहे उहो पुरे वठंदो बल्कि ईअं हुजे की हिकिड़ो सुकून वारो माहौल हुजे हक़ीक़त में इहा आहे की असांजी सिंध एॾी वसीलनि सां मालामाल आहे एतिरी त जेका आहे उहा ख़ूबसूरत ऐं हसीन आहे ऐं हिन सिंध जे तव्हां हिन नक्शे में ॾिसंदा त सिंध एतिरी त जेको आहे उहा ख़ूबसूरत ऐं हिकिड़ी प्यारी अलाह जे तरफ़ां हिकिड़ी डिज़ाइन थियल आहे जो तव्हां हुनखे ॾिसी तव्हांजी दिलि बाग़ बहार थी वेंदी पर असांजे हिन समाज जे अंदरि कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे ॾिसी पोइ असांजे अंदर में हिकिड़ी तकलीफ़ थी थिए 21 सेप्टेम्बर 1981 में यूनाइटेड नेशन जे तरफ़ां हिकिड़ो जेको आहे उहो रेज़ोल्यूशन पास थियो जेको ऑल ओवर पूरी दुनिया जे लाइ त जेको आहे उहो पीस डे मल्हाईंदासीं जीअं असां ॿिया ॾींहं मल्हाईंदा आहियूं वुमेन्स डे हूंदो आहे या असांजो जेको आहे उहो एजुकेशन डे आहे या मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॾींहं आहिनि ताज़ो सिंधी मीडिया जे थोरनि सां असां कल्चर डे मल्हाईंदा आहियूं असां पंहिंजी जेको आहे उहो कल्चर खे सेलिब्रेट कंदा आहियूं त ईअं ई जेको हिकिड़ो अमन जो ॾींहुं आहे त दुनिया सॼी जेको आहे उहा पख्तूनख्वा कल्चर डे मल्हायो वियो हा उहो हर माण्हू हर क़ौम जो हिकिड़ा पंहिंजा जेके आहिनि उहे ॾिहाड़ा आहिनि जीअं असांजो डिसंबर जे अंदरि फस्ट वीक में सेलिब्रेट थिए थो हर साल जेको आहे उहो कल्चर डे ईअं ई पख्तूनख्वा जो ऐं वरी जेको आहे उहो बलोचनि जो मार्च जे अंदरि उहो सेलिब्रेट उहो कंदा आहिनि ऐं सराइकी वारा जेके दोस्त आहिनि वसीब वारा उन्हनि जो हिकिड़ो उहो त असां सां सिंध सां तमामु घणो जेको आहे हिकिड़ो वेझड़ाइप आहे या उन्हनि जो जेको अजरक आहे उहो बि असां सां तमामु घणो जेको आहे उहो मिलंदड़ जुलंदड़ आहे छो जो हू असांखे तमामु घणा आहिनि त उन्हनि जो हिकिड़ो उहो ईअं खणी चइजे त उहो चवनि था पुराणे दौर में त वसीब बि सिंध ई हुई त उन सिंध वारो हिकिड़ो जेको आहे उन्हनि वटि तसवर आहे ऐं सराइकी त माशाल्लाह ॿोली एॾी प्यारी ऐं तमामु घणी जेका आहे उहा मिठी आहे मूंखे तमामु घणी जेका आहे वणंदी आहे त हीअ जेको पीस डे सेलिब्रेट थियो आहे
21 सेप्टेम्बर ते लास्ट सैटरडे ते सेलिब्रेट थियो आहे ऑल ओवर पूरी दुनिया में। दुनिया गॾियल तौर ते जेको आहे उहो मैसेज ॾिनो आहे त असांखे हाणे जेको आहे उहो का बि जंग जी ज़रूरत कोन्हे, का बि जेको आहे उहो तकरार जी ज़रूरत कोन्हे, ऐं असांखे जेको आहे अगरि जीअणो आहे त असांखे अमन खपे। ऐं अमन खां सवाइ जेको आहे जेको छो जो ऑल ओवर जेको आहे दुनिया में हिकिड़ी जेका आहे उहो मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके तकरार आहिनि या उन्हनि जी पंहिंजी जेके हिक ॿिए सां जेके आहिनि उहे अनाऊं आहिनि या हिकिड़ी रेस आहे, त इहो तसवुरु ॾिनो वियो आहे त रेस त ठीकु आहे, तव्हां शयुनि खे जेको आहे उहो पंहिंजे तरीक़े सां डेवलप कयो ऐं हिकिड़ी जेका उहा तव्हांजी पंहिंजी जेका उहा क्रिएशन अचे, उन ॻाल्हि ताईं त ठीकु आहे, तव्हां उन में भले जेको आहे उहो मुक़ाबिलो कयो, पर तव्हां जंग वारी सूरत हाल में न अचो ऐं तव्हां तकरार करे ऐं पोइ हिक ॿिए जे मुल्कनि जे अंदरि जेको आहे उहो ॿिए खे डाउन करण वारी पोज़ीशन में न अचो। त इन जे लाइ हीउ जेको आहे उहो हर साल पीस डे सेलिब्रेट थिए थो ऐं असां पंहिंजे सिंध जे अंदरि जॾहिं इन ते अमुन जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त तमामु घणी जेका आहे उहा हिकिड़ी तकलीफ़ ऐं हिकिड़ी गर्भ मां गुज़रूं था। त असांजे घर जे अंदरि ॾिसंदासीं त घर खां वठी हिकिड़ी जेका उहा शुरूआति थिए थी, पोइ सॼे मुआशिरे जे अंदरि जेको आहे उहो असां अमुन जे लाइ जेको आहे उहा सिकूं था ऐं असांखे हिकिड़ी तड़प आहे। असांजे घरनि जे अंदरि ई एतिरा झगड़ा ऐं तकरार आहिनि ऐं पंहिंजी बिरादरी जे अंदरि पंहिंजे मिटनि माइटनि रिश्तनि जे अंदरि उहे बीछा ऐं एतिरा जेके आहिनि उहे तकरार आहिनि ऐं असां हिकिड़ी जेको आहे उहो क़बाइली सिस्टम आहे असां वटि, त उन्हनि असां क़बीलनि बिरादरनि में एतिरा विरहियल आहियूं जो उहो घर जो जेको उहो शुरूआति थियल हिकिड़ो तकरार आहे उहो बिरादरी लेवल ते हलियो थो वञे ऐं उहे जॾहिं बिरादरनि में तकरार अचनि था त पोइ तमामु घणो जेको आहे इंसानी जानियूं ज़ाया थियनि थियूं, हिकिड़ो जेको आहे उहो नुक़सानु थिए थो ऐं सिंध जे अंदरि जेके बि मेजॉरिटी रखंदड़ जेके आहिनि उहे असांजूं बिरादरियूं आहिनि, उन्हनि जा तकरार तमामु घणा जेके आहिनि उहे मशहूरु रहिया आहिनि ऐं उन्हनि बल्कि सवें जेके आहिनि उहे जानियूं सवें हज़ारे जेके आहिनि उहे जानियूं उन में ज़ाया थियूं आहिनि। उहे जेके बि इहे सॼा तकरार आहिनि या इहे बिरादरी लेवल जा जहिड़ा आहिनि, उन्हनि में असांजा रवैया, असांजूं सोचूं ऐं असां जिन अनाउनि जे वर चढ़ियल आहियूं उहे सभु उन जे ई करे आहिनि। त असां तकरार शुरू किथां थिए थो, नंढड़ी नंढड़नि मसइले खां खणी करे असां वञूं था ऐं पोइ माण्हू मारण ताईं जेको आहे उहो जेको आहे उहो तकरार थो हलियो वञे ऐं उन में रुॻो इहो हूंदी आहे आख़िर इहा उनजी हूंदी आहे की मां वॾो आहियां ऐं उन में इहा रुॻो पंहिंजो पाण खे शो ऑफ कराइण जे लाइ, पंहिंजी हिकिड़ो दबदबो ऐं हिकिड़ो जेको उहो प्रेशर बरक़रार रखण जे लाइ पोइ जेको आहे उहो बिरादरी खे वेड़ाए उनखे जेको आहे उहो तबाह करे पोइ वरी उन जा जेके आहिनि उहे हथरादू हिकिड़ा जेका आहिनि उहे सिस्टम ठाहे ऐं पोइ जुर्गा कराए पोइ जेको आहे उहो उन्हनि जा फ़ैसिला रखाए वरी उन्हनि खे जेको आहे उहो विड़ाए हिकिड़ो जेको आहे उहो कूड़ो ऐं हथरादी जेको आहे उहो जेको आहे मैकेनिज़म जुर्गा सिस्टम ते जेतोणीकि असांजे जेको आहे उहो सिंध जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो बैन आहे ऐं कोर्टुनि उन्हनि खे जेको आहे उहो बैन कयो आहे की अगरि तव्हांखे जुर्गा ई करणा आहिनि, अगरि तव्हां जुर्गनि जे हिसाब सां ई शयुनि खे सेटलमेंट तव्हां पाण में करण था वञो त पोइ हीअ कोर्टूं हीअ सॼो सिस्टम हीअ लॉ हीअ कानून हीअ सभु छा जे लाइ आहिनि। पोइ तव्हांखे जॾहिं उहो ई करिणो आहे त तव्हां उहो वञी कयो, पर उन हूंदे बि असां वटि मेजॉरिटी जेके बिरादरी लेवल जा फ़ैसिला आहिनि या उन्हनि जा जुर्गा आहिनि उहे वरी बि उन्हनि ई भोतारनि वटि थियनि था जेके भोतार पीर वॾेरा जेके स्टेटस को जा जेके क़ाइल माण्हू आहिनि उहे जेके आहिनि वरी उन्हनि जा चङा मुड़ुस थियो वञनि, वरी जेके विड़ाइण वारा उहे ई वरी जेके आहिनि उहे बि उन्हनि खे जेको आहे उहो वरी ठाहिण जूं ॻाल्हियूं बि कनि था, असां जेको आहे ठाहियूं था। जॾहिं तव्हांखे ठाहिणो आहे त पोइ तव्हां विड़ायो छो, हीअ जेके सवें माण्हू था माराया पोइ इहे तव्हां माराया छो, त इहे शयूं जॾहिं असां ॾिसूं था ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे की तव्हां बिरादरी लेवल ते जेके जहिड़ा आहिनि उन्हनि में तव्हां ॾिसंदा त जेको माण्हू मरे थो उन माण्हू खे इहा ख़बर न हूंदी आहे त मां मरां छो, त मूंखे मारे छो थो, ऐं जेको माण्हू साम्हूं उनखे मारींदो आहे उनखे इहा ख़बर न हूंदी आहे त मां हिन जो ॾोह कहिड़ो आहे मां मारियां थो, रुॻो इन जे लाइ त हीअ फलाणे बिरादरी सां तालुक़ु रखे थो। ऐं मां जेको बि माना शऊरी तव्हां आहियो असां आहियूं सभु आहियूं त असांजी हिकिड़ी इहा कलेक्टिव सोच आहे ऐं असां
हिकिड़ो अहिड़े समाज जोड़णु चाहियूं था, हिकिड़ी अहिड़ी जेका आहे उहा सोच खे जेको आहे उहो वसी करणु चाहियूं था त हिन समाज जे अंदरि का बिरादरी का ज़ात कुझु बि अहम न आहे। हिन समाज जे अंदरि क़ौम इम्पॉर्टेंट आहे। बिल्कुलु सभ खां वधीक जेका आहे उहा अहमियत आहे उहा क़ौम जी आहे। ऐं असां अगरि कंहिं शइ खे अहमियत ॾियणु चाहियूं था त उहा क़ौम खे ॾियूं ऐं उहा असां सभु सिंधी आहियूं। पोइ पोइ जेका असांजी नंढी हिकु थोरी सुञाणप आहे असां उनखे एतिरो माना फ़ख़्रु त न खणी आहियूं। असांखे फ़ख़्रु इन ते हुअणु खपे त असां सिंधी आहियूं ऐं असां उहे सिंधी आहियूं जिन सिंधियुनि पंहिंजे हिकिड़ी अहिड़ी शनाख़्त जेका उहा दुनिया में जेको आहे ॾिनी आहे, जिन प्यारु विरायो आहे, जिन मोहबत विराई आहे, जिन अमन ऐं सलामतीअ जो पैगाम ॾिनो आहे, जिन दुनिया खे जेको आहे उहो जॾहिं दुनिया नंगी ऐं उघाड़ी हुई उनखे ख़बर न हुई त इन सिंध जेको आहे उन दुनिया खे कपिड़ा पाइणु सेखारिया आहिनि ऐं हिकिड़ी तहज़ीब ॾिनी आहे। असां उन सिंध जा वारिस आहियूं। असांखे इन ते फ़ख़्रु हुअणु खपे। असांखे इन ते फ़ख़्रु न हुअणु खपे त मुंहिंजी बिरादरी जेका आहे उहा सिंध में एतिरी इन ते न हुजे त असां मुंहिंजी बिरादरी जेका आहे उहा एतिरी जेको आहे सिंध में रहे थी ऐं मुंहिंजी एतिरी ताक़त आहे, मुंहिंजा एतिरा माण्हू आहिनि, मूं वटि एतिरा हथियार आहिनि। इहे हिकिड़ी नेगेटिव ऐं हिकिड़ी जेका बेकार क़िस्म जूं शयूं आहिनि जिन ते असां माना पाण खे हिकिड़ो शो ऑफ करे ऐं वॾो करण जी कोशिशि वॾमाणपो या जेके माण्हूअ जी इख़्लाक़ियात या असुलु जेको सुञाणप आहे उहा इहा पंहिंजे क़ौम सां सचाई, वतन सां सचाई, धरतीअ सां सचाई ऐं पंहिंजे माण्हुनि सां प्यारु ऐं मोहबत वारो जेको रिश्तो आहे उन में ई जेको आहे उहो वॾमाणपो आहे। एतिरो अरसो माण्हू रहिया आहिनि हिते उहे बि असांजी क़ौम सिंधी ई आहिनि। उहे खणी कहिड़ी बि ॿी क़ौम सां तालुक़ रखनि, जेको 70 75 साल थिया आहिनि त उहे बि असांजा सिंधी ई आहिनि हाणे। हा, उहो त इहो आहे की असांजे सोचुनि में अॼु बि इहो हूंदो आहे। असां त पॉज़िटिव आहियूं। असां त सभिनि खे पंहिंजो भाउ सम्झूं था। सिंध में रहंदड़ केरु बि हुजे, सिंधी हुजे, झेड़ा कीअं ख़तमु थियनि? पोइ झेड़ा ख़तमु तॾहिं थी सघनि था वरी बि घुमी फिरी जॾहिं सॼो सुवालु अचे थो उहो तइलीम ते ई अचे थो त असांजे माण्हुनि खे जॾहिं शऊर ईंदो त पोइ उहे कंहिं वॾेरे बोतार जे चुर्च ते जेको आहे उहो माण्हू कोन मारींदा या उनजी जेको आहे उहो स्टेटस को खे बरक़रार रखण जे लाइ पंहिंजी जेका उहा घरनि जी इलाइक़नि जी तबाही न कंदा ऐं पोइ हिकिड़ी हिलाल रिज़्क़ कमाइण जे लाइ उहे महिनत कंदा ऐं पोइ उहे निकिरी करे रोड ते अची ईअं शॉर्टकट वारे तरीक़े सां चोरी डकैती फुर दाड़ो इहो कोन कंदा। भले उहे केतिरा बि मुफ़लिसीअ में हुजनि, महांगाई में जकड़ियल हुजनि, उन्हनि जे घर में जेको आहे उहो खाइण जे लाइ कुझु न हुजे, पर उन्हनि जे दिलि में उन्हनि जे दिमाग़ में इहा सोच कॾहिं बि नेगेटिव न ईंदी त मां वञा ऐं जेको आहे धाड़ो हणी अचां ऐं पोइ वरी जेको आहे उहो ठारायां। उहो हुनखे ग़लति सम्झंदा। उहो ग़लति तॾहिं ई सम्झंदा जॾहिं उन्हनि वटि शऊर ईंदो। ऐं असां जॾहिं माण्हू वटि शऊर ईंदो त पोइ बिरादरी, पोइ जेके ही ॿियूं हथरादू ठहियल जेके वॾेरनि जे बोतारनि जूं जेके स्टेटस को वारियूं शयूं आहिनि, इहे हिननि खे अहमियत ॾियणु माण्हू छॾे ॾींदा। जॾहिं जीअं सिंध जो पढ़ियो गढ़ियो माण्हू जेको आहे उहो कहिड़ी बि बिरादरी सां जेको आहे उहो तालुक़ु रखे थो त उहो उनखे अहमियत नथो ॾिए। अॼु बि सिंध जे अंदरि अहिड़ा केतिरा इलाइक़ा आहिनि जेके जिन इलाइक़नि जा माण्हू पंहिंजे नियाणियुनि खे जेको आहे उहा तइलीम ॾियारणु अॼु बि जेको आहे उहो गुनाह था सम्झनि, अॼु बि उन अमल खे जेको आहे उहो ख़राबु था सम्झनि ऐं अॼु बि उहे पंहिंजे जेका नियाणियुनि खे घर खां ॿाहिरि कढी करे तइलीम ॾियारींदड़ माण्हूअ खे जेको आहे उहो ख़राबु ऐं गंदी नज़र सां उहो ॾिसनि था। उन्हनि जी ज़हनी जेका उहा अप्रोच आहे एतिरी आहे। अॼु बि जेके क़बाइली सिस्टम जे अंदरि जेके जकड़ियल माण्हू आहिनि उहे इन सोच खे अञा प्रमोट कनि था ऐं अॼु बि उहे इन में फाथल आहिनि त जेका आहे उहा मुंहिंजी नियाणी अकेली कीअं निकिरी वञे। जीअं अकेलो तूं निकिरी करे सॼे दुनिया जो सफ़र करे सघीं थो त उहा बि साह खणंदड़ उहो उनजी बि पंहिंजा हिकिड़ा जज़्बात, उनजा बि जेके एहसासात, उन्हनि जूं बि उहा ई साॻी शइ आहे जेका तो वटि आहे त तूं बाइख़्तियार आहीं त पोइ हूअ जेका आहे उहा बाइख़्तियार छो न थिए। साॻी ॻाल्हि शऊर जी कमी त इन शइ खे जेको आहे उहो अॼु बि माण्हू प्रोमोट कनि था। त इन शइ खे ख़तमु असां तॾहिं ई करे सघंदासीं जॾहिं उन्हनि वटि तइलीम ईंदी त पोइ इहा शइ उन्हनि वटि माना ई न रखंदी। पोइ हुननि वटि हिकिड़ी बराबरी अची वेंदी। पोइ हुननि जी सोचुनि में जेको आहे हिकिड़ी पंहिंजी उहो फ़र्क़ु अची वेंदो। त इन जे लाइ
उहो जेके बि असां जेतिरे हद ताईं करे सघूं था। अहमद नवाज़ी, अना रखण सां थिए छा थो तव्हांजी नज़र में ॿुधायो? अना रखण सां कुझु बि नथो थिए। असांखे हिकिड़ी ज़हनी जेको आहे उहा गंदगी आहे, असां उनखे जेको आहे उहा तस्कीन ॾियण जे लाइ पोइ असां उहे शयूं जेका आहे उहे कयूं था ऐं इन जी का माना का अहमियत कोन्हे। ऐं असां जॾहिं वक़्तु गुज़री वेंदो आहे ऐं असां पंहिंजो तमामु घणो जॾहिं नुक़सानु करे छॾींदा आहियूं, असां पंहिंजे घरनि जी, इलाइक़नि जी ऐं पंहिंजी जेको आहे उहो समाज जी तमामु घणो जॾहिं लॉस करे वेंदा आहियूं ऐं असां पंहिंजा तमामु घणा वॾा माण्हू जेके आहिनि उहे जॾहिं असां विञाए वेंदा आहियूं त पोइ असांजो दिमाग़ु जेको आहे उहो ठिकाणे ते ईंदो आहे की हीअ त असां वॾो ग़लति करे छॾियो ऐं पोइ असांजी जेका उहा अनाहियत आहे पोइ असां उनखे जेको आहे उहो ख़तमु करण जी कंदा आहियूं, पर उहो वक़्तु तमामु गुज़री वेंदो आहे। अनाऊं जेके आहिनि, जॾहिं बि माण्हू जेको बि अना जे वर चढ़ियो आहे उन पंहिंजो इंसानियत ऐं माण पोइ ख़तमु कयो आहे। ऐं कंहिं को बि माण्हू जॾहिं वॾाई ऐं गुरूर ऐं तकबुर में अची वञे ऐं उहो अनाउनि जे वर चढ़ी वञे त उहो माण्हू पंहिंजे सोच में, पंहिंजे जेको आहे उहो नज़रिए में, पंहिंजे फ़िक्र में उहो माणपे वारो जेको अहसासु आहे, उहा जेका फील आहे उहा विञाए वेंदो आहे। जॾहिं माण्हूअ जे अंदर मां उहा इंसानियत निकिरी वञे त पोइ इंसानी ख़तमु थी, पोइ भले ज़िंदा त हूंदो, पोइ उहो जिस्म ज़िंदा हूंदो, बाक़ी उहो समाज जे लाइ नुक़सानकार त हूंदो पर उहो समाज खे फ़ाइदो न ॾेई सघंदो। सही। ऐं ॿिए खे ग़लति चवणु ऐं ॿिए खे मढ़े छॾणु, त इन मां कीअं निकिरे? इहो आहे की असांजे माण्हूअ जी इहा सोच आहे, असांजे माण्हूअ जी जेका आहे उहा ज़हनी इहा अप्रोच आहे त मां सही आहियां, ॿिया सभु ग़लति आहिनि। मां जेको चवां थो त इहो ई जेको आहे उहो हतमी आहे, बसि इन खां अॻिते कुझु बि न आहे। छो जो मां हीअ शइ पढ़ी छॾी हुई, उनजे पस मंज़र में हीअ ॻाल्हि आहे, हाणे जेको आहे उहा इन ते इन खां वधीक कुझु बि न आहे हिन समाज में। पोइ पंहिंजी जेका उहा सोच आहे या पंहिंजी जेका उहा ज़हनी उनजी हिकिड़ी छाप आहे, उहा ज़बरदस्ती जॾहिं ॿिए जे मथां मरण जी जेका उहा कोशिशि कई वेंदी आहे, जॾहिं ॿिए जे मथां ज़बरदस्ती मढ़ी वेंदी आहे त पोइ उन जा जेके उहे नतीजा आहिनि, उन जा नतीजा तमामु ख़राबु निकिरंदा आहिनि। ऐं उहा जंहिं माण्हूअ ते उहा सोच मढ़ी वेंदी आहे उन जे नज़र में उहो सोच मढ़ींदड़ जेको आहे उहो को पढ़ियो लिखियो तसवुरु न ईंदो आहे उन वटि, ऐं पोइ हू उनखे जेको आहे उहो हिकिड़ो ख़राबु माण्हू सम्झंदो आहे, हिकिड़ो जाहिल माण्हू सम्झंदो आहे। त पंहिंजी सोच जे अंदरि जेको आहे हिकिड़ी फ्लैक्सिबिलिटी हुअणु खपे ऐं तव्हांजो जेको नज़रियो आहे, जंहिंखे तव्हां जीअं ईअं कयो हूंदो आहे, तव्हां 9 जो अंगु लिखो त मां हितां ॾिसंदुमि त मूंखे 9 नज़र ईंदो, पर तव्हां ॾिसंदा त तव्हांखे 6 नज़र ईंदा। त तव्हां जेका पंहिंजी ॻाल्हि कयो था, तव्हां पंहिंजे जंहिं नज़रिए जंहिं सोच जे हिसाब सां चओ था, ठीकु आहे, तव्हां सही बि हुजो, पर परियां वारो जेको माण्हू जंहिंखे ॿुधायो था उन माण्हूअ जी सोच ऐं नज़रिए ऐं फ़िक्र जे मुताबिक़ उहा ॻाल्हि न हूंदी त उहो उन ॻाल्हि खे उअं ई तस्लीम न कंदो जीअं तव्हां उनखे कराइणु चाहियो था। पंहिंजी सोच ऐं पंहिंजे ॻाल्हि खे ईअं थोपियो न ॿियनि ते, उन्हनि खे आज़ादु छॾियो। इहो बि हूंदो आहे की तव्हांजी औलाद आहे, उन ते बि असांजा अक्सर वालदेन जी इहा हूंदी आहे की अञा ॿारु नंढड़ो ई हूंदो आहे त उनजे लाइ बसि हिकिड़ो ज़हन ठही वियो की हीउ इंजीनियर थींदो। हाणे ॿार खे हुनजे स्किल इहो त उहो थोरो अञा वॾो थिए त हुनखे राग जो शौक़ु हुजे, हुनजी वॉइस एॾो हिकिड़ो उहो प्यारो हुजे जो हू जॾहिं गुनगुनाए त हिकिड़ो माहौल में हिकिड़ी मौसीक़ी जी जेका उहो रिधम छांइजी वञे ऐं माण्हुनि ते हिकिड़ी कैफ़ियत तारी थी वञे, पर वालदेन जो इहो हूंदो त हीउ इंजीनियर थींदो। त इहो छा आहे, इहा असांजी जेका सोच आहे न, असां उहा पंहिंजे नंढे ॿार ते ज़बरदस्ती मरण जी कोशिशि कंदा आहियूं। आख़िर में छा थींदो आहे, उहो ॿारु को सुठो इंजीनियर त न थी सघंदो आहे, उहो पर पंहिंजे फील्ड में जंहिंमें उहो एक्सपर्ट थियणो हूंदो आहे असां उनजी उहा उमिरि बि विञाए छॾींदा आहियूं, न पोइ हू हुतां जो थी सघंदो आहे न हुतां जो थी सघंदो आहे। त सोचुनि में माण्हू खे जेको आहे उहो आज़ादु रहणु ॾिनो वञे ऐं उनखे इहो बि ॾिठो वञे त साम्हूं वारो कंहिं शइ में जेको आहे उहा इज़ी फील करे थो ऐं सुठो जेको आहे उनजो सम्झे थो ऐं उनजो इंट्रस्ट कंहिं में आहे त उनखे उहा शइ करणु ॾिनी वञे। त इहो हिकिड़ो डेवलप मुआशिरे जी इख़लाक़ियात जो हिसो हूंदो आहे। त उनजी इख़लाक़ियात, इहे इख़लाक़ियात जा हिकिड़ा पंहिंजा पैमाना हूंदा आहिनि, त उनखे जेसि ताईं असां फॉलो कंदासीं। मुआशिरो बि इलाही अॻिते वधी चुको आहे, इहे ॻाल्हियूं न हुअणु घुरिजनि। मुआशिरो मुआशिरो असांजो अॻिते कोन वधियो आहे, असां अञा उते ई बीठा आहियूं।
जिते असां 1970 में 80 में हुआसीं जी, जी। ऐं अॼु बि असां उन ई साॻियनि ख़्यालनि खे वरी खणी करे जेको आहे उहो अॻिते वधूं था, उते ई असां बीठा आहियूं। पर दुनिया तमामु घणी अॻिते वधी वई आहे। असां सही। मिसाल जेको आहे उहो ज़ाहिरी तौरु जॾहिं 50 सालनि जो हिकिड़ो गैप हा, आहे हा। त दुनिया 50 साल न 50-100 साल अॻिते वधी वई आहे। हुन एतिरी बिल्कुलु जेका सुठी उहा ॻाल्हि, जिदत ऐं एतिरी तरक़ी सुहिणी कई आहे। ॻाल्हि। असां पंहिंजी ॻाल्हि वरी कंटिन्यू रखूं था। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में थियो आहे नंढड़ी साई जो टाइम, सो जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु उमेद थी कयां त तव्हां ठीकु हूंदो, असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदो ऐं ॻाल्हियूं बि ॿुधी रहिया हूंदो जेके इलाही इम्पोर्टेंट ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि ऐं इनशा तव्हां अमल बि कंदो। जीअं त नाज़रीन मां तव्हांखे चवंदी हलां त जेकॾहिं ग़म न हुजनि हा त असांखे ख़ुशियुनि जी ख़बर कीअं पवे हा, ऐं जेकॾहिं ही जहिड़ा झगड़ा वेड़ा इहे न हुजनि हा त असांखे अमन जी ख़बर कीअं पए हा। ऐं असां जेकॾहिं पंहिंजे अंदर में अमन था आणे चाहियूं त असां पंहिंजा रवैया पॉज़िटिव रखूं, असां नेगेटिव साइड ॾे न वञूं। ही जहिड़ा झगड़ा ही छा आहिनि, असांखे ज़िंदगी हिकिड़े दफ़ा मिले थी ऐं इन ज़िंदगीअ में असां प्यार में गुज़ारियूं, पॉज़िटिव थी रहूं त असां लाइ इलाही बहितर थींदो। जीअं त असांजी ही सिंध आहे, इहा अमन जी धरती आहे। जीअं सचल सरमस्ता भिटाई साईं आहे ऐं मसनदी जेको रूमी जेको लिखियो हुई, रूमी जी पोइट्री आहे ऐं रूमी बि प्यार जो पैगाम ॾिनो, प्यार जी शाइरी कई। वरी कुझु असांजा फ़िलासफ़र हुआ, जीअं हेगल फ़िलासफ़र आहे, इन करे जो मां पाण फ़िलासफ़ी पढ़ां पई त उन चयो आहे त स्टेट एतिरी ज़रूरी न आहे, जेके माण्हू आहिनि उहे ज़रूरी आहिनि। वरी ॿियो फ़िलासफ़र रूसो आहे, उन चयो आहे त न भई माण्हू ज़रूरी आहिनि, स्टेट एतिरी ज़रूरी न आहे। जेकॾहिं माण्हू ज़रूरी न हुजनि हा त पोइ स्टेट कीअं हले हा, माण्हू आहिनि त स्टेट हले पई। सो मां तव्हांखे ईअं चवंदसि त पंहिंजा रवैया जेके आहिनि पॉज़िटिव रखो, पाण में प्यार वधायो। नेगेटिव रवैया रखंदो छा थींदो, झगड़ो थींदो, विढ़ान थींदो त कुझु कोन, वरी बि तव्हां पाण डिसहार्ट थींदव। जीअं त अहमद नवाज़, हाणे मां तव्हां खां पुछंदी हलां त तव्हां ही वकालत कई आहे ऐं तव्हां छा चवंदो इन लाइ, तव्हां ही पढ़िया आहियो, इन पासे कीअं आहियो? वकालत वारो जेको उहो सफ़र आहे तमामु घणो ख़ूबसूरत रहियो ऐं असां जंहिं टाइम में जेको आहे उहो वकालत में आयासीं त उहो उन टाइम ते वकालत में अचणु आसानी हुई ऐं असां खां बाद में तमामु घणो जेको आहे उहो हिन सब्जेक्ट खे मुश्किल कयो वियो ऐं असां तमामु घणी जेको आहे उहा महिनत कईसीं। छो जो असां खां पहिरीं जेके वकालत जी डिग्री हुई उहा तमामु घणी आसान ऐं इज़ी माण्हूअ जे अप्रोच में हुई ऐं मिली वेंदी हुई ऐं उहे उनखे हासिलु करे जी, वठंदा अहमद हुआसीं। नवाज़ हिकिड़ी कॉल आहे, जी असां मां वठूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा, तव्हां केरु, किथां पिया ॻाल्हायो, छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम में? जी मां जाकिर जानी पियो ॻाल्हायां नौशर फिरोज़ खां। ही जेको आहे सो तकरार के बारे में, नफ़रतनि जे बारे में आदो गाइड थो करे, हिन खां कुझु सवाल पुछणा हुया। जी जी अदा, चओ। जी मां इहो थो पुछणु चाहियां जेकॾहिं जेको आहे सो असांजी सिंध जे हर घर में जेको आहे तकरार आहे जी जी त हिन हफ़्ते खां पोइ सुजेस्ट कंदा जेको आहे भाऊ जी ॻाल्हाइनि काफ़ी बहितर आहे। मां हुनजे बारे में हूअं त जेको आहे सो असांजो पाकिस्तान जेको आहे 70 साल खां पोइ थो थो वञे, पर असांजी सिंध त हुन खां वधीक पोइ थी विया। जी जी त जेको आहे सो आख़िर इन नफ़रतनि जी वजह छा आहे? हालांकि पूरे पाकिस्तान में नफ़रतूं आहिनि, पर एतिरी तकरार सिंध में हलनि था, को बि सूबा जेको आहे सो असां खां अॻिते निकिरी विया आहिनि। जी सिंध जी में थ्रू आउट 1947 खां वठी जेको आहे सो जेतिरो मां पढ़ियो आहे त जी सिंध में थ्रू आउट इहे नफ़रतूं बोक्सीना जहिड़ा इहे लॻा पिया आहिनि। त इन नफ़रतुनि खे ख़तमु जी 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 वॾी महिरबानी अदा, तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में कॉल कई, असां इहा ई ॻाल्हि कयूं था। जी अहमद नवाज़, तव्हां जवाबु ॾियो। हा, वकालत जी तव्हां ॻाल्हि पिए कई, जवाबु बि ॾियो जेको असांजो कॉलर आहे उन सवाल कयो आहे। सही।
अदे जो सवाल जेको आहे उहो क़बीलाई जहिड़नि जे हवाले जी सां ऐं जी ॿी अदे इहो चयो त पाकिस्तान अञा बि तरक़ी थोरी करे थो ऐं असांजी सिंध पोइते रहिजी वई आहे ऐं ॿिया सूबा अॻिते निकिरी विया आहिनि त मां ईअं सम्झां थो त असां बि इन में ई था अचूं। हा असां बि हिन में ई जेके आहिनि उहे शामिलु आहियूं पर मां सम्झां थो ईअं न आहे जी त जी ॿिया सूबा जेके आहिनि उहे घणो अॻिते निकिरी को तरक़ी सफ़ा आसमान ते पहुची विया आहिनि ऐं सिंध पोइते वेठी आहे तव्हां ॾिसंदा त सिंध जे अंदरि जेको आहे उहो अॼु बि जेको आहे कंहिं बि मूमेंट खे जॾहिं का ॻाल्हि अचे थी त सिंध जो माण्हू शौर रखे थो ऐं उन ते रेज़िस्ट करे थो सही ऐं हर उन मामले ते जेको आहे उहो सिंध जो माण्हू हिकिड़ो ज़बरदस्त मौक़ुफ़ रखे थो ऐं ॿियनि सूबनि जे अंदरि आम माण्हूअ जे लाइ इहा शइ कोन्हे उहो सही मिसाल पंहिंजे हिकिड़ी बिज़नेस या पंहिंजे धंधे जे लाइ त सोचे थो जी पर जी असांजो सिंध जो माण्हू जेको आहे उहो सिर्फ़ु पंहिंजे घर जे लाइ ऐं पंहिंजे हिकिड़े धंधे जे लाइ नथो सोचे उहो हिकिड़ो सियासी अहमद नवाज़ हिकिड़ी कॉल आई आहे जी पाण बिल्कुलु रिसीव कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अभी क्या हाल है? जी जी अदा अल्हम्दुलिल्लाह केर पिया ॻाल्हायो कहिड़े शहर खां छा चवणु चाहींदो तव्हां? मां रिज़वान तो ॻाल्हायां थी शिकारपुर मां गोट जी गोदो जी कान मां भली कार अव्हांखे असांजे प्रोग्राम में अभी ॿियो ख़ैर अमन छा सां चवणु तव्हांजे चाहींदो लाइव में तव्हां अदा? ॾिसी करे असांजो कलाम असांजो डुबजे जी अदा छा चवंदो तव्हां? मां असांखे त वधीक कलाम ॿुधाए थी वियो घणो सुठो ॿुधायो जी जी अदा ज़रूरु को प्रोग्राम आयो अहिड़ो त ज़रूरु ॿुधंदासीं। वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में कॉल कई। जी अहमद नवाज़ साहब तव्हां ॻाल्हि पिया कयो कंटिन्यू रखो। हा मां इहो ई चवां पियो त जेको आहे उहो सिंध जा माण्हू इन मामले में तमामु घणा जेके आहिनि उहे बहितर आहिनि जी जी ऐं उन्हनि जी जेका उहा ज़हनी अप्रोच आहे ॿियनि खां काफ़ी जेको आहे उहो बहितर आहे उन्हनि वटि सियासी शौर आहे ऐं उहे जेको आहे उहो पाकिस्तान जी आलमी मुआशी हालति हुजे या पाकिस्तान सां या सिंध सां जुड़ियल जेके बि मसइला आहिनि उन्हनि खां अवेयर आहिनि ऐं उन्हनि ते पंहिंजो हिकिड़ो सुठो मौक़ुफ़ रखनि था। ॿियनि सूबनि जे माण्हुनि वटि इहा शइ तमामु घटि तव्हांखे मिलंदी पर सही सिंध जा माण्हू तमामु घणा अॻिते आहिनि ऐं उन्हनि वटि हिकिड़ो शौर आहे उहे ॻाल्हाइनि था जीअं अधो अॼु इहा ॻाल्हि करे वियो त असां सिंध पोइते आहियूं जी इन जो जी जी मतिलबु इहो आहे की हू पंहिंजो हिकिड़ो सियासी शौर रखे थो सही पर हुनजी जेका ज़हनी अप्रोच आहे उन हिसाब सां उहो शयुनि खे जेको आहे उहो ॾिसे थो त असां सिंध कंहिंखां घणी पोइते कोन्हे बिल्कुलु ऐं असां पंहिंजे जेको आहे उहो मुल्क जे अंदरि हिकिड़ी बराबरी वारी हैसियत सां ऐं सही अॻिते वधूं था ऐं असां पंहिंजे वसीलनि सां मालामाल आहियूं सिंध तमामु घणो जेका आहिनि उहे उन वटि कुदरती जेको आहे मादनियत वसीला आहिनि त उन हिसाब सां सिंध जो माण्हू बदनिस्बत ॿियनि सूबनि जे ख़ुशहाल आहे ऐं जेको आहे उहो बलोचिस्तान जा माण्हू तमामु घणा हालांकि उन्हनि वटि सभु कुझु आहे पर उन्हनि जा माण्हुनि जी हालति ऐं सिंध जे माण्हुनि जी हालति तमामु घणी जेका आहे उहा सही डिफरेंट आहे ऐं ईअं बिल्कुलु ई ॿियनि सूबनि जी बि आहे त असां पोइते न आहियूं अधे खे जेको आहे उहो मायूस न थियणु खपे ऐं सही वधीक महिनत करणु खपे पाण वकालत ते ॻाल्हायोसीं पिए त हा वकालत बिल्कुलु जो शोबो हिकिड़ो तमामु घणो जेको आहे उहो वसी जेको आहे हिकिड़ी फील्ड आहे जी जी ऐं मुंहिंजे लाइ त इहो ज़रूरी बि हो ऐं मां छो जो मुंहिंजो घराणो जेको आहे उहो सियासी रहियो आहे मुंहिंजी जेका उहा परवरिश थी आहे उहा नारनि जी गुंजार में थी आहे त सही असां जॾहिं नंढे खां वठी करे हिकिड़ा जेका उहा ही झंडा ऐं तनज़ीमूं पोइ जेका आहिनि उहे प्रोग्राम जी पोइ जी जी सेमिनार जी पोइ जी जलसा जुलूस इहे सभु असां जेके आहिनि उहे नंढे खां वठी असांजे केरु जेको आहे उहे ॾिठा आहिनि सही ऐं असां नंढड़े हूंदे जॾहिं असांखे एतिरो शौर एतिरी ख़बर ई न हुई उन टाइम खां वठी शयुनि खे जेको आहे उहो ऑब्ज़र्व कयो माशाअल्लाह आहे ॾिठो आहे त उहो सभु शयूं हिकिड़े ज़हन में जेके आहिनि उहे रहियूं ऐं पोइ जॾहिं मैच्योर एज में आयासीं ऐं असां ॾिठोसीं त पोइ असां बि उहा जेका उहो चवंदा आहिनि की शइ तव्हांखे विरसे में मिलंदी आहे नंढे खां जी वठी त जी तव्हांजो इंट्रस्ट जेको बि हुजे पर उहो अॻिते हली पोइ इंट्रस्ट तव्हांजो उन शइ में थी वेंदो आहे त सही पोइ उन ई शइ सां उहो बि मां जुड़ियल रहियुमि ऐं हिकिड़ी उहा सिंध दोस्त जेका उहा वतन दोस्त पाकिस्तान दोस्त सियासत जी जी जेका बि कईसीं उन में जेको आहे उहो पंहिंजो जेको बि कंट्रीब्यूट करे सघियासीं उन सां ई सही जुड़ियल रहियासीं त उन हिसाब सां वकालत जी हिकिड़ी आज़ादु फील्ड हुई ऐं माण्हुनि जी जॾहिं हालति ॾिठीसीं त हिकिड़ो उहो लाक़ानूनीयत
ऐं माण्हुनि खे जेको आहे उहो प्रेशराइज़ कयो वञे ऐं असांजी हिकिड़ी जेका उहा रियासत खे हिननि वॾेरनि बोतारनि हिकिड़ी पुलिस स्टेट ठाहे छॾियो ऐं पुलिस जो हिकिड़ो दबदबो ऐं उन ई प्रेशर में जेको आहे उहो माण्हुनि जी तइलीम घटि हुअण जो फ़ाइदो वठंदे उन्हनि खे जेको आहे उहो हिसाइण जी जेका उहा कई वई त पोइ उन सॼी पस मंज़र में इहो ई हिकिड़ो उहो ख़्यालु अचे पियो त हिकिड़ो वकीली जेको आहे उन सॼे शइ खे जेको आहे उहो हैंडल करे सघे थो ऐं माण्हुनि खे जेको आहे उहो को रिलीफ ॾियारे सघे थो ऐं हारियुनि जी तंज़ीमुनि सां वाबस्ता रहियासीं त अणपढ़ियल या जेके पोइते पियल माण्हू या पहिरें उघाड़ा माण्हू जेके जेके माण्हुनि खे असांजी ज़रूरत हुजे उन्हनि सां तमामु घणो जेको आहे उहो तालुक़ु रहियो हिकिड़ो लाॻापो रहियो त उन हिसाब सां पोइ इहा महसूसु कई त वकालत जेका आहे उहा बहितरु आहे ऐं मूंखे तक़रीबन जेको आहे उहो 6 साल जेके आहिनि उहे थिया आहिनि प्रैक्टिस में इन्हनि 6 सालनि जे अंदरि केतिरा ई त अहिड़ा जेके आहिनि उहे मैटर्स आया आहिनि मूं वटि जेके तमामु घणा पोइते पियल माण्हू जिन वटि को फीस का शइ उन्हनि वटि जेका न हूंदी आहे ऐं उहे पंहिंजे ॾुख दर्द खणी अची करे वेही रहंदा आहिनि ऐं उहे वॾेरनि जा जेके आहिनि उहे हिसायल माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जे तमामु घणो उन्हनि खे प्रेशराइज़ ऐं तंग कयो वेंदो आहे केतिरियूं नियाणियूं जेके आहिनि उहे ईंदियूं आहिनि त उन्हनि खे हिरासां कयो वेंदो आहे ऐं उन्हनि जा उहे मैटर्स ईंदा आहिनि त पोइ मुंहिंजी इहा नेचर आहे या मुंहिंजी हिकिड़ी उहा परवरिश में जो हिकिड़ो हिसो आहे त मां जेतिरो पंहिंजे तरफ़ां कोशिशि कंदो आहियां त उन्हनि खे रिलीफ ॾियण जी ऐं मां इन शइ खे घणो फोकस न कंदो आहियां त मूंखे जेका उहा फीस घणी थी मिले त उन हिसाब सां इंट्रस्ट वठिजे मां इहो ॾिसंदो आहियां त मां पंहिंजो किरदारु अगरि हिन में अदा कयां या मां अगरि कोशिशि कयां हिन मसइले ते त उहो साम्हूं वारे माण्हूअ खे केतिरो जेको आहे उहो फ़ाइदो मिली सघे थो ऐं अगरि उहो मां ॾिसंदो आहियां मुंहिंजे तरफ़ां उनखे फ़ाइदो मिली था सघे थो त पोइ फीस वीस इहे सभु मामला पोइ ते हलिया वेंदा आहिनि पोइ मां हुन में जेको आहे उहो इनवॉल्व थी वेंदो आहियां मां कोशिशि कंदो आहियां त उन्हनि खे जेको आहे उहो रिलीफ ॾियारिजे इन हिसाब सां त पोइ वकालती फील्ड तमामु कहिड़ा किताब पढ़ंदा आहियो किताब मुंहिंजो नंढे लाइ खां हिकिड़ो जेको आहे उहो लिटरेचर सां तमामु घणो जेको आहे उहो लॻाव रहियो आहे तमामु घणा जेके आहिनि उहे नॉवेल्स पढ़िया ऐं जेको आहे उहो शॉर्ट स्टोरीज़ पढ़ियूं ऐं सियासी जेको आहे अदब आहे उहो तमामु घणो जेको आहे उहो पढ़ियो ऐं शाइरीअ सां मुंहिंजी तमामु घणी दिलचस्पी आहे ऐं कोशिशि कंदो आहियां त लफ़्ज़नि खे जेको आहे उहो जोड़े शाइरीअ जी शिकिल बि ॾेई सघां ऐं शाइरीअ सां तमामु घणी जेका आहे उहा मुंहिंजो लॻाव आहे ऐं मां जेको मौसीक़ी कंहिं माण्हूअ जीअं चवंदा आहिनि ज़रूरी आहे न त मुंहिंजे लाइ कंहिं माण्हूअ जी कमज़ोरी हुजे त मुंहिंजे लाइ मौसीक़ी कमज़ोरी आहे त मौसीक़ी जेको प्रोग्राम हुजे या मौसीक़ी हुजे त पोइ उते इहो न ॾिसबो त दावत आहे न आहे पोइ अगरि पोइ पसंदि जेको गुलूकार आहे त पोइ उते जेको आहे उहो मां हिन शइ खे न कंदो आहियां हलियो वेंदो आहियां ऐं इहे शइ जेके उहे मूं में रहियूं आहिनि ऐं जेको आहे उहो सियासी अदब पढ़ण जे करे हिकिड़ो इहो शौर मिलियो जो पोइ जेके समाज जा इशूज़ आहिनि उन्हनि खे मां पंहिंजे आर्टिकल्स जे शिकिल में तमामु घणो जेको आहे उहो हाईलाइट कयो ऐं मां मुख़्तलिफ़ जेके उहे सिंधी उर्दू ऐं इंग्लिश जेके अख़बारूं आहिनि उन्हनि में वीकली आर्टिकल्स सुबुह मेराण जे रंगनि खे कीअं ॾिसंदा आहियो तव्हां सुबुह मेराण जा जेको प्रोग्राम आहे उहो सॼे माहौल खे जेको आहे उहो महकाए थो छॾे ऐं मेराण खे सही माना में जेको आहे उहो 4 चंड लॻाइण वारो प्रोग्राम उहो सुबुह मेराण आहे हिन में ऐं हर क़िस्म जा माण्हू अचनि था ऐं तमामु वॾा माण्हू अचनि था ऐं ख़ूबसूरत क़िस्म जा माण्हू अचनि था जेके पंहिंजा आइडियाज़ ऐं ख़्यालात ऐं एक्सपीरियंस हिते अची जेका उहा शेयर कनि था यकीन कयो त जॾहिं टाइम घटि हूंदो आहे या मसरूफ़ियत हूंदी आहे तॾहिं बि मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां जेको आहे उहो सुबुह मेराण खे जेको आहे उहो ॾिसी सघां ऐं उन्हनि जा कुझु जेके आहिनि उहे पहलू आहिनि उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कजे त जेको आहे अॼु कहिड़ो वॾी जेका महान शख़्सियत हिन मंच ते मौजूदु हुई ऐं उन जेको आहे उहो पंहिंजा ख़्यालनि खे कहिड़े तरीक़े सां शेयर कयो त तमामु घणो जेको आहे उहो ख़ूबसूरत लॻंदो आहे ऐं मेराण जूं मौजूं जीअं चवंदा आहियूं असांजो सिंधू दरिया आहे उहो बि मेराण आहे त उहो असांजो जेको जियापो आहे मेराण त हीअ बि जेको उहो सिंध जो मेराण आहे ऐं सिंध जा माण्हू तमामु घणो जेको आहे उहो मेराण सां जीअं सिंधू दरिया
सां प्यारु कनि था ईअं पंहिंजे मेहरान टीवी सां बि प्यारु कनि था मेहरान जे हिननि सभिनी प्रोग्रामनि सां प्यारु कनि था हिननि खे पसंदि कनि था मां त जेको आहे उहो सिंध जे बैकवर्ड एरियाज़ में जीअं मां तव्हांखे ॿुधायो त हींअर कारुंजर ते वियुमि त उते बि काफ़ी अहिड़ा जेके आहिनि उहे माण्हू मिलिया त उन्हनि चयो साईं असां तव्हांखे जेको आहे प्रोग्राम में ॾिसंदा आहियूं तव्हां मेहरान टीवी ते ईंदा आहियो त हीअ जेको आहे उहो ॿहिराड़ी जे माण्हुनि जो या माण्हू माण्हुनि जो जेको आहे उहो पसंदि जी हिकिड़ो जेको आहे न उहो प्रोग्राम आहे ऐं हिनखे तव्हां माशाल्लाह डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर साहिबु एॾो त ख़ूबसूरत जेको आहे उहो डिज़ाइन कयो आहे जो हिन में मौसीक़ी बि मिले थी इल्मु अदब हुनर फ़न सियासत उन में जेको आहे उहो अदब ऐं इल्मी जेके वॾियूं महान शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे भेटाऊं ऐं असांजी कल्चर असांजी ॿोली असांजो लतीफ़ साईं हर जेको आहे उहो मकतब फ़िक्र जे शयुनि खे जेको आहे उहो प्रोमोट करे ऐं पंहिंजे शयुनि खे ओन करे हिन प्रोग्राम जे थ्रू तमामु घणो ख़ूबसूरत लॻंदो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो माना जॾहिं बि सॾु थींदो आहे त बिना सोचण सम्झण जे ऐं हलाईंदा आहियूं सर मुर्तज़ा मजबूर जो पंहिंजो अंदरि पाण एॾो दिमाग़ु सुठो अथसि तॾहिं अहिड़ा रंग मेहराण में आंदा अथई सुबुह मेहराण प्रोग्राम में ऐं मुर्तज़ा मजबूर जी इहा क्वालिटी आहे त जिथे जुड़े थो त पोइ उहो जुड़ी थो वञे सालनि खां वठी करे मेहरान टीवी सां जुड़ियल आहे त अॼु बि उते ई आहे न त हज़ारनि माण्हुनि सां हिन जो जेको आहे उहो इंटरेक्शन आहे पर अॼु बि उन ई प्रोग्राम खे उन तसलसल सां बहितर खां बहितर अंदाज़ में खणंदो ऐं ख़ूबसूरत कंदो अचे ऐं तमामु घणो जेको आहे उहो ख़ुशी अहमद नवाज़ तव्हां अॼोके मौज़ूअ जे लाइ छा चवंदो अॼोको मौज़ू त हाणे ऑडियंस ॿुधाईंदी जिन असांजो प्रोग्राम ॾिठो त उन्हनि खे कीअं लॻो पर मां इहो सम्झां थो त मुंहिंजी जेका बि ज़िंदगी आहे उन जा जेके बि तिलख तजुर्बा आहे उन्हनि में जेके शयूं पढ़ियूं आहिनि इल्मु अदब जे बुनियाद ते पंहिंजे सोचुनि ऐं नज़रिए फ़िक्र जे बुनियाद ते तमामु घणो अहम जेको आहे उहो असांजी गुफ़्तगू थी आहे ऐं मां सम्झां थो त जिन प्रोग्राम ॾिठो आहे दोस्तनि ऐं जिन न ॾिसी सघियो आहे त यूट्यूब ते ज़रूरु उन्हनि खे मिलंदो त उतां ई प्रोग्राम हिकु दफ़ो ज़रूरु ॾिसणु खपनि त असां ओवरऑल दुनिया पोइ पाकिस्तान पोइ सिंध पोइ असां वरी पंहिंजनि शहरनि पंहिंजनि ॻोठनि हर शइ खे जेको आहे न पंहिंजे प्रोग्राम में हाईलाइट कयो आहे नंढे खां नंढे इशू ते असां ॻाल्हायो आहे ख़ासि करे तइलीम जे हवाले सां तमामु घणो असांजी अहम डिस्कस थी आहे त इन शयुनि खे जेको आहे उहो ॿुधनि ऐं थी सघे तो उन्हनि खे को रस्तो मिली पवे जी 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 हा बेशक असांजा माण्हू जेके नाज़रीन आहिनि ॿुधनि था ॾिसनि था हिन प्रोग्राम खे इन जे तवसुल सां उहे इलाही ॻाल्हियूं कुझु अवेयरनेस थी अचे उन्हनि में जहिड़ो सदका जारी आहे असांजो प्रोग्राम माण्हुनि लाइ छो जो हर फील्ड जो माण्हू थो अचे असांजे प्रोग्राम में अहमद नवाज़ तव्हांजी महिरबानी तव्हां एॾो टाइम ॾिनो असांजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल थी तव्हांजा लख तोरा जीअं त असांजे हाणे प्रोग्राम जो टाइम ख़तमु थो थिए जीअं त नाज़रीन सुभाणे वरी तव्हां सां गॾु रहंदासीं हाणे असांजे प्रोग्राम जो थिए थो वक़्तु ख़तमु मूंखे सदफ शाह खे ऐं मुंहिंजी टीम खे ॾियो इजाज़त सदाईं गॾु